बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग दिस मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में सबाबरो तव्हां सभिनी खे भली कार करे थी। मूंखे उमेद आहे अल्लाह खां दुआ आहे त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा, ख़ुशि हूंदा, खैरवाफ़ियत सां हूंदा, हे ॾींहं कंदा हूंदा एंजॉय, छो त अञा ताईं कुझु ॿारनि जा स्कूल्स जेके आहिनि त उहे शुरू न आहिनि थिया। छो त नयूं क्लासिस शुरू थियण में अञा थोरो वक़्तु लॻे थो, छो त कुझु ॿारनि जा रिज़ल्ट्स अचण वारा आहिनि, कुझु ॿारनि जा रिज़ल्ट्स अची विया आहिनि ऐं जिन यूनिवर्सिटीज़ जे स्टूडेंट्स जा रिज़ल्ट न आया आहिनि, ओ माई गॉड टेंशन त असीं उन्हनि खां पुछंदासीं। ऐं मां जॾहिं अहिड़े स्टूडेंट्स खे ॾिसां थी, उन्हनि में मुंहिंजो भाउ बि इंक्लूड आहे जेको वेट में आहे त मुंहिंजी यूनिवर्सिटी जो रिज़ल्ट अचे ऐं नेक्स्ट सेमिस्टर में असीं दाख़िल थियूं ऐं असांजो सिर्फ़ु लास्ट ईयर बचियो आहे। उन्हनि जी एक्साइटमेंट थोरी वधीक हुजे थी, छो त हू उन मरहले में पहुचण वारा आहिनि जिते हुननि जी का मंज़िल का कामयाबी वेट करे रही आहे। यानी कि ही जेको सफ़र आहे, ही जेको जुस्तजू जो सफ़र आहे, कुझु न कुझु करण जी जेका ॻाल्हि हूंदी आहे, असीं हमेशह कंदा आहियूं त कुझु न कुझु कयो वञे ज़िंदगी में ऐं नओं कुझु सिखियो वञे। ही जेको सफ़रु कंटिन्यू असांजो हले थो नंढे हूंदे खां वठी करे 6-5 सालनि खां वठी करे, उहो वञी बैचलर्स करे मास्टर्स करे वञी करे कुझु न कुझु ब्रेक हणूं था ऐं उन मंज़िल ताईं असीं पहुचूं था जिते असांखे पंहिंजी ज़िंदगी में शायदि स्टॉप करणो आहे कुझु देरि लाइ, कुझु टाइम लाइ। जेसिताईं असांजे मुल्क में, जेसिताईं असांजी दुनिया में, टेक्नोलॉजी जी दुनिया में का नई शइ इन नथी थिए। टेक्नोलॉजी नाज़रीन सभिनी खे ख़बर आहे टेक्नोलॉजी केतिरी वसी थी वई आहे, टेक्नोलॉजी केतिरो कमु करे रही आहे। AI जे अचण खां पोइ दुनिया में खोड़ सारियूं चेंजिस आयूं आहिनि। इहे चेंजिस कुझु माण्हू एक्सेप्ट न बि कनि था ऐं ज़रूरी न आहे त इन चेंजिस ते समूरी दुनिया हली रही हुजे, समूरा मुल्क हली रहिया हुजनि, बिल्कुलु ईअं न आहे। कुझु अहिड़ा मुल्क आहिनि जिते जीअं असीं चवंदा आहियूं त कुझु अहिड़नि मुल्कनि में मच्छर न आहे, कुझु मुल्कनि में दरिया न आहे, जीअं सऊदीया में ऐं दुबई में, ऐं कुझु अहिड़ा मुल्क आइसलैंड में मच्छर न आहे, ऐं कुझु वरी अहिड़ियूं कंट्रीज़ आहिनि जिते रोबोटिक सिस्टम ई न आहे, AI न आहे। हा, पढ़ाई ज़रूरु आहे, सभु कुझु आहे, पर उते AI दाख़िल न आहे थी। पाकिस्तान जी, असीं पंहिंजे हमेशह मुल्क जी ॻाल्हि करणु अवलीन तरजीह ॾींदा आहियूं पंहिंजे मुल्क खे ऐं ॻाल्हि करणु बि खपे। असां वटि AI तरक़ी करे पई, AI जे थ्रू खोड़ सारा कोर्सिस करे माण्हू, असांजे स्टूडेंट्स जेके आहिनि AI जे थ्रू कोर्सिस पिया कनि, कुझु न कुझु नई टेक्नोलॉजी में सिखणु चाहिनि पिया, करणु चाहिनि पिया पंहिंजे मुल्क जे लाइ, जीअं असीं बि कॉम्पीट में अची सघूं, बीट करे सघूं कुझु शयुनि खे। पर असां वटि गैप हिन वक़्तु बि आहे। असां वटि उहो गैप फिल करण लाइ थियणु छा खपे? पाड़ेसी मुल्कनि में अगरि असीं ॾिसूं था त खोड़ सारी तरक़ी AI ऐं रोबोट्स में कई वई आहे। रोबोटिक सिस्टम हिन वक़्तु अची विया आहिनि। ख़ासि करे चाइना हिन वक़्तु रोबोट ते ई हले पियो, कमु उन ते ई करे पियो। सर्वे जे मुताबिक़ हिकु ॾींहं में 3 खां 400 रोबोट्स चाइना तयारु करे रहियो आहे हर ॾींहं में। पर शायदि कुझु माण्हुनि जो चवणु आहे त 3 खां 400 जेके रोबोट्स चाइना तयारु करे रहियो आहे, उहे पूरे ॾींहं जा इंक्लूड तव्हां न कयो, उहो सिर्फ़ु अधु ॾींहं में तयारु करे पियो ऐं अधु ॾींहं में अञा ॿिया रोबोट्स तयारु कया वञनि था। ऐं उहे रोबोट्स न कि सिर्फ़ु असीं ॾिसूं था त मकैनिक जो कमु कनि था ऐं घर संभालनि था, बल्कि हाणे रेस्टोरेंट्स पूरा रोबोट्स हलाइनि था। ऐं हिकिड़े रेस्टोरेंट में त हिकिड़ो अनोखो वाक़ियो पेश आयो आहे नेदरलैंड में। तव्हां अगरि गूगल कंदा त नेदरलैंड में हिकिड़ो रेस्टोरेंट आहे जिते रोबोट एज़ अ वेटर कमु करे रहियो आहे ऐं सर्व करे थो कुझु शयूं। ऐं उन रोबोट में अचानक सां अहिड़ी ख़राबी थी वञे थी, माण्हू हैरान थी वञनि था त उन्हनि जे जेके टेबल जा कपिड़ा आहिनि, रोबोट उन्हनि कपिड़नि खे छिके पियो ऐं उन्हनि जा सभु खाधा जेके बि आहिनि, मशरूबात आहिनि, उहे सभु कुझु हेठि किरी पवनि था, सभु कुझु डिस्ट्रॉय कंदो, वरी ॿी अॻियां टेबल ते वधे थो, वरी उन्हनि जा ईअं सॼा खाधा बर्बाद थो करे, तबाह थो करे। उन रोबोट खे रोकण जी जेका पिक्चर हाईलाइट थी वई आहे मीडिया ते, उहा ॾिसी खिल अचे थी त रोबोट कुझु बि करे सघे थो। इंसान हुजे त असीं विहारे बि छॾियूं, हुनखे सम्झायूं, थधो कयूं, पाणी पीआरियूं, जीअं असीं सिंधीअ में कुझु बि थींदो आहे। असीं सिंधियुनि जी हिकिड़ी आहे सुठी ॻाल्हि आहे त कुझु बि अगरि थी वञे, कावड़ में इंसानु अची थो वञे, जहिड़ो थो थी वञे, असीं हुनखे विहारे करे
कूल कंदा आहियूं, उन्हनि खे ख़ासि करे पहिरीं असीं उन्हनि खे पाणी पीआरींदा आहियूं। हाणे रोबोट आहे, रोबोट खे पाणी बि नथा पीआरे सघूं, उनखे सम्झाए बि नथा सघूं त हीअ न कर, हीअ सभु शइ तव्हां जेको कयो था उहो नुक़सानु आहे ऐं होटल जी रेपुटेशन ख़राबु थिए पई। सो माण्हुनि जेको उन उते जो मालिक आहे ऐं उतां जो जेको ॿियो स्टाफ हो उनखे उन रोबोट खे वरिताऊं ऐं उनखे विहारियाऊं ऐं उनजी बैटरी वग़ैरह कढण जी कोशिशि कई वई, पर हू तॾहिं बि पंहिंजी चुरपुर खां बाज़ न पियो अचे, यानी की हू चवे पियो छॾियो मूंखे त मां सभु कुझु तबाह कयां। ईअं ई खोड़ सारियूं फिल्मूं बि आहिनि रोबोटिक सिस्टम ते, पर रोबोट इंसानु न आहे। वरी उहा ई ॻाल्हि फिरी थी अचे त इंसानु चाहे त सभु कुझु करे सघे थो, इंसानु न चाहे त कुझु बि करे नथो सघे। AI हुजे, रोबोट हुजे, टेक्नोलॉजी हुजे, IT हुजे, कंप्यूटर साइंस हुजे, हर शइ में तरक़ी इंसान ई कई आहे। इंसान जे करे ई इहे सभु पॉसिबल थी सघियूं आहिनि। ऐं हिकु ॿी सर्वे जेका कई वई त इंसानु जॾहिं सोचे थो, इंसानु जॾहिं पाण खे अकेलो सम्झे थो, चाहे उहो नंढी उमिरि में आहे, चाहे उनजी उमिरि आहे 11 खां 12 साल, पर उन ते एतिरो इन ट्रॉमा जो असरु पवे थो त हू पंहिंजी उमिरि खां 3 गुना वधीक वधी वञे थो। यानी कि उन में ओबेसिटी थी सघे थी, उन में हाइपरटेंशन थी सघे थो, उन में अटैक जी बीमारी जेका अॼुकल्ह आम थी वई आहे, ख़ासि करे गर्मियुनि जी मौसम में ब्लड प्रेशर जो वधी वञणु हूंदो आहे ऐं असां में जेको आहे त पाणीअ जी घटिताई थी वेंदी आहे, नमी जी घटिताई थी वेंदी आहे, उनखां पोइ ब्लड प्रेशर खां पोइ जेकी हिकु वॾे में वॾी बीमारी इंक्लूड थी वञे थी इंसान में, उहो आहे दिलि जो दौरो यानी कि अटैक। इन खां पोइ असीं खोड़ सारियुनि ॿियनि बीमारियुनि जो बि ज़िक्र कंदा रहंदा आहियूं, हमेशह कंदा आहियूं त हेपाटाइटिस छा आहे, असीं ज़िक्र कंदा आहियूं हार्ट अटैक ते, असीं ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं किडनी जे हवाले सां, स्किन डिज़ीज़िस जे हवाले सां, पर TB छा आहे? अॼु थोरो इन ते बि डिस्कस कंदासीं। पर छा TB सिर्फ़ु लंग्स जी बीमारी आहे, सिर्फ़ु उन ताईं महदूद आहे? छा TB दिलि जी बीमारी बि थी सघे थी? इहा असां वटि इहो कॉन्सेप्ट फ़िलहालु नाहे आयो ऐं असीं अॼु इन अहम टॉपिक खे ट्रॉमा खां वठी करे डिस्कस कंदासीं दिलि जी बीमारियुनि ताईं। बहितरीनु महिमान बहितरीनु टॉपिक सां गॾु असां वटि मौजूदु हूंदा। वठंदासीं नाज़रीन नंढिड़ो ब्रेक। मॉर्निंग विथ आवाज़ में ॿीहर वापसि थी अचे सवाबड़ो तव्हांजे लाइ महिमाननि खे वठी नए टॉपिक सां, कुझु सवालनि सां, नंढिड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ TV ते। असां सां गॾु बहितरीनु महिमान मौजूदु आहिनि जेके डिस्कस कंदा खोड़ सारे टॉपिक्स ते। हिकु त असां वटि डॉक्टर साहब मौजूदु आहिनि जेके असांखे ॿुधाईंदा बीमारीअ जे हवाले सां, ऐं जीअं मूं ज़िक्र कयो हुयो त असीं हमेशह ज़िक्र कंदा रहंदा आहियूं ऐं सब्जेक्ट्स रखंदा आहियूं कुझु न कुझु हिकिड़ी डिज़ीज़ जे बारे में, ऐं उनखे ई डिस्कस कंदा आहियूं ऐं करणु बि खपे, ख़बर पए, नॉलेज विरहाइणु, नॉलेज ॾियणु, तालीम ॾियणु बहितरीनु ॻाल्हि हूंदी आहे। ऐं इन खां पोइ जॾहिं असां बीमारियुनि जी डिस्कस कंदा आहियूं त हमेशह हर बीमारी खे असीं डिस्क्राइब कयो आहे, TB खे डिस्क्राइब नाहे कयो। ऐं इन जूं टाइप्स, इन जा जेके ॿियूं शयूं आहिनि उहे असांखे सिम्पटम्स जी ख़बर नाहे। TB आहे छा, उहा बि खोड़ सारे माण्हुनि में फैलिजे थी। मरीज़ आहिनि असां वटि, ख़ासि करे वरी जॾहिं असां वटि क्लाइमेट चेंज थिए पियो, जीअं हाणे मींहुं वसियो, मौसम गुज़री आहे, उनखां पोइ मच्छर जो अचणु, उनखां पोइ असां वटि पॉल्यूशन जो पहिरीं बि थी चुको आहे ऐं धुएं खां पाण खे बचायो। ऐं इहे बि मिथ्स आहियूं त कुझु मुल्कनि असां ॾे धुओं मोकिलियो आहे, हुन में केतिरी सचाई आहे। बहितरीनु असां वटि क्लाइमेट चेंजिस बि जे हवाले सां ॻाल्हाइण वारा महिमान बि मौजूदु आहिनि। तव्हां सां गॾु उन्हनि जो ज़रूरु तारुफ़ कराईंदमि। असां वटि कार्डियोलॉजिस्ट आहिनि, बहितरीनु डॉक्टर आहिनि असदुल्ला सोमरो साहब। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो डॉक्टर साहब? अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियो, तबियत सही आहे? डॉक्टर असदुल्ला साहब जन जो हिकिड़ो किताबु लिखियलु आहे जेको समूरो दिलि जे बीमारियुनि ते आहे, ऐं हाणे जेका सीज़न अची रही आहे हज जी, हाजियुनि लाइ उन्हनि में खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारा फ़ाइदा, नुस्ख़ा ऐं ॿियो कुझु उन में मौजूदु आहे। सो उहो किताबु तव्हां ज़रूरु वठो ऐं पढ़ो, खोड़ सारा उन में फ़ाइदा लिखियलु आहिनि। गॾोगॾु हिननि 22 साल सर्विस कई आहे सऊदी अरेबिया में,
उन्हनि जे हॉस्पिटल्स खे हिननि ॾिठो, उतां जो सिस्टम उते ॾिसी आया। हाणे हिन वक़्तु पाकिस्तान में मौजूदु आहिनि, हिन वक़्तु असां सां गॾु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सो ॿिया असांजा जेके बहितरीन महिमान जेके क्लाइमेट चेंज ते कमु कनि था, मां सिर्फ़ु इहो न चवंदी हुयमि त क्लाइमेट चेंज ते कमु कनि था। अगरि उन्हनि जी शाइरी ॿुधूं था, उन्हनि खां कंहिंजी शाइरी ॿुधूं था त खोड़ सारी वायरल थी वञे थी, छो त उन्हनि जो अंदाज़े बयां। मूं कंहिंसां पहिरियां बि ॻाल्हि कई हुई त जेके ही महिमान आहिनि असांखे जॾहिं शाइरी ॿुधाईंदा आहिनि त मज़ो अची वेंदो आहे। त उन्हनि शख़्स रिपीट कई उहा ॻाल्हि त बिल्कुलु, हालांकि पंहिंजी शाइरी भले उन्हनि जी न हुजे पर जेको उन्हनि जो अंदाज़े बयां आहे न, उहो एॾो वणंदो आहे, दिलि कंदो आहे त बसि उन्हनि खां वेही माण्हू शाइरी ॿुधे। अच्छा, वरी क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि हुजे, मौसम जी सूरत हाल हुजे त वरी ॻाल्हि कंदा आहियूं त वरी दिलि कंदो आहे त सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि थींदी रहे, इहो ई कुझु ॿुधंदा रहूं। ऐं हालात हाज़िरा ते अगरि ॻाल्हायूं त खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुननि वटि मौजूदु हूंदियूं आहिनि। असां वटि बहितरीन लेखक, अदीब, दानिश्वर, सीनियर सहाफ़ी मौजूदु आहिनि। आफ़ाक़ भट्टी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो आफ़ाक़ साहब? मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? मां बि ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। इहो ठीकु ठाक जो जेको सिलसिलो आहे, ऐं तव्हां चयो त इहो हिकिड़ो लफ़्ज़ मां ठीकु आहियां, इहो काफ़ी हुजे थो। कीअं? ॾिसो, सॼी जुस्तजू ठीकु हुजण जे लाइ, ख़ुशि रहण जे लाइ आहे। पैसा ख़र्च करे पढ़ूं, नौकिरी वठूं, पैसा कमायूं, कंहिं ते खपनि? पंहिंजी जान ते। जी। ऐं जेकॾहिं जान ठीकु आहे त सभु कुझु ठीकु आहे। वाह, ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा, शाह जो को शेर थी वञे अगरि स्टार्टिंग? शाह जो वॾो रिसालो आहे। असांजे अदब में केतिरा ई माण्हू 1, 2, 3, 4, 10 किताब पहिरियनि जे हेठों ॾेई पाण खे वॾो अदीब, दानिश्वर या उन सब्जेक्ट जो स्पेशलिस्ट थी वेंदा आहिनि। पर मुंहिंजी जेका परसेप्शन में आई ॻाल्हि त भिटाई साहब वटि त हिकिड़ो ई किताबु हो ऐं उनजा सवें हाफ़िज़ बि आहिनि। ऐं सोसाइटीअ जो को अहिड़ो माण्हू कोन्हे को जंहिंखे भिटाईअ जा शेर न ईंदा हुजनि। जी। सॼे हिंदु सिंध में, सॼी दुनिया में जिते बि सिंधी माण्हू रहे थो, भिटाई उहो वाहिद कवि आहे सिंधीअ जो जंहिं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधीअ में शाइरी कई आहे। ॿियनि शाइरनि इलाही ॿियनि ॿोलियुनि में बि सचल सरमस्त वांगुरु, बैदिल वांगुरु, असांजा क्लासिकल शाइर या जेके जदीद तरक़ी पसंदि शाइर आहिनि, शेख हयात ख़ुदि उर्दूअ में बि शाइरी कई, सिंधीअ में बि कई, पर भिटाई सिर्फ़ु हिकिड़ी ॿोलीअ में हिकिड़ो किताबु। उहो एॾो वॾो कवि छो थियो आहे? छो त उन वटि माण्हू आहिनि, उनजा करेक्टर आहिनि, उहे करेक्टर हितां जा आहिनि, लोकल आहिनि, हेठें तबिके जा आहिनि। उहे जीअनि था ऐं जीअण सेखारनि था, विढ़नि था, विढ़णु सेखारनि था, जुस्तजू कनि था। ससीअ ते 5 सुर आहिनि। हिकिड़ी औरत आहे, उनजो हिकिड़ो सिर्फ़ु प्यारु आहे, उन ते 5 सुर, 5 दास्तानूं लिखियूं अथई जी। ऐं माण्हुनि खे वणनि थियूं। सो भिटाई साहिब जी वरी शाइरी जंहिं बि पासे ॾे वञो, मौलवी हुजे, कम्युनिस्ट हुजे, एथिस्ट हुजे, कंहिं बि मज़हब खे न मञण वारो हुजे, मञण वारो हुजे, कंहिं बि फ़िक्र सां तालुक़ु रखण वारो हुजे, उन्हनि सभिनी जो महबूब शाइर आहे। बिल्कुलु। इहो हिकिड़ो ॿियो जुदा कमाल आहे हुनजो। जी। वेजनि ऐं डॉक्टरनि ते हुनजी शाइरी आहे, पर सब्जेक्ट हुन वटि को रहियो कोन्हे को जंहिंखे हुन छुहियो न हुजे, टच न कयो हुजे। उन खां पोइ हुन वटि जेके इश्क जा मामला आहिनि, हुस्नाकियूं, जेको हुनजे अंदरि जमालियात आहे, त बंबियूं हॾ मफेर खण सुबतियूं सुपरी, बंबियूं हॾ मफेर खण सुबतियूं सुपरी, तो जो चाह चलायूं, तो जो चाह चलायूं, तिन जीअसीं विधो वेर, कजल अखें मफेर, तुंहिंजे रुखुनी ऋण कयो। वाह 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 आफ़ाक़ साहब। महबूब जे सिर्फ़ु अखियुनि जी शाइरीअ जे लाइ सॼो हिकिड़ो सुर अथसि, सुर आसा, सॼो अखियुनि जी हुस्नाकिन ते, हुनजे ख़ूबसूरत ते, हुन जमाल ते सॼी हुन शाइरी आहे। वाह आफ़ाक़ साहब, बहितरीन शुरूआत तव्हां असांखे करे ॾिनी आहे प्रोग्राम जी। ऐं मां वरी बसि सिर्फ़ु तव्हांखे ई ॿुधां, हिरास सां डॉक्टर साहब मौजूदु आहिनि ऐं डॉक्टर साहब सां बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। दिलि जी बीमारियुनि ते डॉक्टर साहब असीं खोड़ सारा प्रोग्राम करे चुका आहियूं। दिलि जी बीमारियुनि खे हाणे त खोड़ सारो चयो वियो आहे त हाणे रिसर्च थिए पई उन्हनि ते, त दिलि जी बीमारी अटैक ताईं न पहुची, इन ते रिसर्च थिए पई। ऐं गॾो गॾु इहा बि रिसर्च असांजे साम्हूं आई आहे त ट्रॉमा में जेके माण्हू वञनि था, उहे एज खां पहिरीं ई अटैक जी बीमारी में मुब्तला थी वञनि था। इन में केतिरी सचाई आहे? हिकु त जॾहिं बीमारियुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं जी, त बीमारियूं ॿिनि क़िस्मनि जूं बीमारियूं आहिनि। हिकिड़ियूं इन्फेक्शस डिज़ीज़िस थींदियूं आहिनि, ॿियूं नॉन इन्फेक्शस डिज़ीज़िस थींदियूं आहिनि। इन्फेक्शस डिज़ीज़िस उहे थींदियूं आहिनि जेके जरासीमनि जे करे फैलिबियूं आहिनि। जरासीमनि में जीअं बैक्टीरियाज़ आहिनि, वायरसिस आहिनि, फंगस आहिनि,
इहे 3 क़िस्मनि जा जरासीम आहिनि जेके असांजे जिस्म में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं पैदा कंदा आहिनि ऐं उन में दिलि बि इंक्लूडेड आहे। लेकिन जेके दिलि जूं इंफेक्शन्स जूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जी असांजी पब्लिक में अवेयरनेस जेका आहे उहा ॾाढी घटि आहे। अञा ताईं 2026 हले पियो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं छाजे करे जो जेके नॉन इन्फेक्शस डिज़ीज़िस आहिनि, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज़ आहे, कैंसर आहे, दिलि जो दौरो, हार्ट अटैक, हार्ट फेलियर, कार्डियक अरेस्ट, उहे तमामु घणा कॉमन आहिनि। जी। ऐं ॿाहिरियनि मुल्कनि में जेके इन्फेक्शस डिज़ीज़िस आहिनि उन्हनि ते हाणे उन्हनि काफ़ी हद ताईं कंट्रोल करे छॾियो आहे। त हाणे उते जेके मौत जो वॾे में वॾो जेको सबबु आहे उहे दिलि जी बीमारियूं आहिनि, माना जेके नॉन इन्फेक्शस दिलि जी बीमारियूं आहिनि। त हाणे जॾहिं दिलि जी बीमारियुनि जी ॻाल्हि कबी आहे त उन में ब्रॉडली 2 ग्रुप अचनि था। हिकिड़ा जेके आहिनि उहे बग़ैर इन्फेक्शन्स वारियूं दिलि जी बीमारियूं, जंहिंमें दिलि जो दौरो, हार्ट अटैक आहे, हार्ट फेलियर आहे, कार्डियक अरेस्ट आहे, अंजाइना, ब्लड प्रेशर, इहे कॉमन आहिनि उनजी। लेकिन जेके इन्फेक्शस डिज़ीज़िस आहिनि उन्हनि जी जीअं मूं ॿुधायो त ॾाढी अवेयरनेस घटि आहे। जीअं तव्हां मैंशन कयो टीबीअ जे बारे में, सही। हाणे कम से कम असां जॾहिं खां ॼावा आहियूं टीबीअ जे बारे में ॿुधूं था, ट्यूबरकुलोसिस, लेकिन अञा ताईं असां ट्यूबरकुलोसिस खे कंट्रोल न करे सघिया आहियूं। वजह छा आहे? हाणे पोइ वजह इहा आहे जो असां प्रिवेंटिव साइड ते, कंहिं बि प्रिवेंटिव साइड ते तवजो न ॾींदा। असां वटि इलाज बि फ्री आहे, असां वटि गाॾियूं घुमनि थियूं, उन्हनि ते लिखियलु हूंदो आहे त टीबी जो इलाज तव्हां राब्तो कयो, असीं फ्री ऑफ कॉस्ट इलाज था कयूं। टीबी एक्चुअली आहे छा? छा खे था चऊं? सिर्फ़ु फेफड़नि जी बीमारी आहे? न, टीबी सिर्फ़ु फेफड़नि जी बीमारी न आहे। टीबी जेका आहे उहा जनरली माण्हुनि खे छड़ी इहा ख़बर आहे त इहा फेफड़नि जी बीमारी आहे। इहो हिकिड़ो जरासीम आहे जंहिंखे माइकोबैक्टीरियम ट्यूबरकुलोसिस सॾिबो आहे। ऐं इहो जेको टीबीअ जी जेका बीमारी इहा तक़रीबन 1882 में पहिरियों दफ़ो रॉबर्ट कॉक्स जे नाले सां जेको आहे हिकिड़ो जर्मन साइंसदान हो, पैथोलॉजिस्ट हो, जंहिं पहिरियों दफ़ो डिस्कवर कयो त इहे जेका टीबीअ जी बीमारी आहे इहा हिकिड़ी माइकोबैक्टीरियम ट्यूबरकुलोसिस जे करे थींदी आहे। त हाणे हर साल जेको आहे तक़रीबन जेको आहे 24 मार्च, माना पोएं महीने जी, हर महीने मार्च जे 24 तारीख़ ते सॼी दुनिया में टीबीअ जे मुतालिक़ अवेयरनेस क्रिएट करण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा सिम्पोज़ियम ऐं सेमिनार्स थींदा आहिनि। टीबीअ जे बारे में त जनरली यानी ज़्यादातर माण्हुनि में अवेयरनेस आहे, लेकिन दिलि जी टीबीअ जे बारे में अवेयरनेस वरी तमामु जेका आहे उहा घटि आहे। अच्छा, टीबी फेफड़नि जी बीमारी न आहे, यानी कि उनजी बि आहे, दिलि जी बि टीबी थी सघे थी? दिलि बिल्कुलु। दिलि जी टीबी कीअं आहे इहो ज़रूर डॉक्टर साहब खां पुछंदासीं। दिलि जी जेका टीबी आहे उहा उन जे बारे में थोरो डिस्कस कंदासीं। जी बिल्कुलु कंदासीं। इहो थोरो माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण जी वाकई में ज़रूरत आहे त दिलि जी टीबी इहा कीअं थी सघे थी। आफ़ाक़ साहब, जीअं असीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं जीअं असीं सिखंदा आहियूं, जीअं असां वटि मौसमूं चेंज थींदियूं आहिनि त बीमारियूं बि खोड़ सारियूं अटैक कंदियूं आहिनि। ऐं कुझु टाइम पहिरीं असीं चिकनगुनिया मां बि गुज़रियासीं, जेका असां बीमारी ॾिठी ई न हुईसीं। हिन वक़्तु मींहं जो मौसमु हली रहियो आहे, ख़ूबसूरत मौसमु आहे, कॾहिं उस थी निकिरे, कॾहिं झुड़ लॻो पियो आहे। छा पिया सम्झो केतिरियूं बीमारियूं अटैक कंदियूं असां ते, या बची वेंदासीं? ॾिसो, मथां जॾहिं मींहं आहे नीअं अखर मिड़ई हिकिड़ो, सो मौसमूं पंहिंजे पैटर्न सां हलंदियूं। ठीकु हुयो, मौसम जा पैटर्न तब्दील थी विया आहिनि ऐं उहे जेके मींहं पंहिंजे वक़्तु सरींदा फसलनि जे लाइ, माण्हुनि जे लाइ, असल में जेको कुदरत जो हिकिड़ो निज़ाम रखियलु आहे उन में तब्दीलियूं ईंदियूं रहनि थियूं। पहिरियों बि ईंदियूं रहियूं, उन जा सबब खोड़ सारा थी सघनि था, मौसम जा पैटर्न तब्दील थियनि था। असां वटि जॾहिं मींहं ऐं बारिशूं थियनि थियूं त बीमारियूं छो थियूं थियनि, इहो हिकिड़ो सुवालु आहे। दुनिया में मींहनि खे मैनेज कंदा आहिनि। पाणी मींहुं वसंदो, केतिरा ई मुल्कनि में ॾींहं में 10 दफ़ा मींहुं वसंदो आहे। फारिस जेको आहे ॾूर ओभर असांजो, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापुर वग़ैरह, इन सभिनी में मींहुं पियो वसंदो आहे, करे माण्हू डिस्टर्ब न थींदा आहिनि। हर माण्हू जे हथ में छटरी हूंदी आहे। अहिड़ा कई जॻहियूं आहिनि सॼी दुनिया में, मुसलसल रेन फॉरेस्ट्स, मींहुं वसंदो रहंदो, जंग आहिनि।
हलनि था पिया। असां वटि मिसमैनेजमेंट आहे, इन्हीअ जे करे उहे जेके मींहुं पाणीअ जो बीहणु ऐं उहो जॾहिं पाणी बीहे थो असां वटि त उन में हिकिड़ी गिदलाण पैदा थिए थी ऐं उन में साईं जेका ॻाल्हि कई बैक्टीरियास पैदा थियनि था, जरासीम पैदा थियनि था, उन जे करे पोइ असांखे मुख़्तलिफ़ बीमारियूं वठनि थियूं। आफ़ाक़ साहब, हिते मां तव्हांखे रोकण जी कोशिशि कंदमि थोरी, छो त ब्रेक वठिणो आहे ऐं ताईं कंटिन्यू कंदासीं अची करे ॻाल्हि खे। नाज़रीन वठूं था नंढिड़ो ब्रेक, केॾांहुं न वञिजो, ॻाल्हियुनि जो सिलसिलो हितां ई कंटिन्यू था कयूं। एक बार ॿीहर भलीकार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। ॻाल्हि ॿोल हले पई क्लाइमेट चेंज जे हवाले सां, जीअं मौसमूं चेंज थियनि पियूं, जीअं बरसाति थिए पई त ईअं ई बीमारियूं बि खोड़ सारियूं अटैक कनि पियूं। सो आफ़ाक़ साहब सां उहा ई ॻाल्हि कंटिन्यू कयूं था। जी आफ़ाक़ साहब। सो उहे पाणी जॾहिं मैनेज नथो थिए ऐं रस्ते ते डंडूं ढोरा ऐं दुॿा ठही बीहनि था, हालांकि साफ़ु पाणी आहे, मींहं जो पाणी जमा करे सघिजे थो, मींहं जो पाणीअ जे लाइ उहे खूह ठाहे सघिजनि था जंहिंमें अंडरग्राउंड वाटर रिचार्ज थींदो आहे। जी सभु दुनिया करे पई, असां वारनि ॾाहनि खे, असां वारनि हुकुमराननि खे ऐं मैनेजमेंट जेके बि ब्यूरोक्रेसी आहे, टेक्नोक्रेट्स बि आहिनि ऐं ब्यूरोक्रेट्स बि सॼी ख़बर आहे, न आहे त को हू कंहिं जॻह जी ख़बर न अथनि। उन्हनि खे जेकॾहिं मैनेज कनि त ॾाढो सुठो थी वेंदो। उन मींहं पाणीअ में असां सब्जियूं, गाह, एग्रीकल्चर खां वठी करे पीअण जे लाइ साफ़ु पाणी इस्तेमालु करे सघूं था, पर उहो ज़ाया थिए थो। ज़ाया थियण जी सूरत में दुॿनि में जॾहिं बीहो थो त फंगस उन में अचे थो, पाणीअ में बैक्टीरियाज़ अचनि था, मच्छरनि जी अफ़ज़ाइश ई पाणी आहे। ॿियो वरी तव्हां ॾिठो हूंदो असां वटि वेस्ट, सॉलिड वेस्ट ऐं लिक्विड वेस्ट ॿई मैनेज कोन थींदा आहिनि। सॉलिड वेस्ट कचरा कुंडियूं आहिनि, उते पियो आहे, उनजे मथां जॾहिं मींहुं पए थो त उन में बचियल खाधा आहिनि, सब्जीअ अननि जा छिलका आहिनि, अहिड़ियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असां फिटी कयूं, उन्हनि जे मथां जॾहिं पाणी किरे थो त डीकम्पोज़ थियणु शुरू थिए थो, उन में हिकिड़ी बदबू थिए थी ऐं उन बदबू में बि ख़ुदि जरासीम आहिनि जेके साह जे थ्रू असांजे फिफड़नि ताईं न सिर्फ़ु पर असांजे दिमाग़ ताईं हलिया वेंदा आहिनि। उन्हनि जी साइज़ एतिरी त सन्हड़ी हूंदी आहे जो ईअं सम्झो हिकिड़ो ॿार आहे, उनजो ॿारहों हिसो अहिड़े क़िस्म जी उन्हनि जी साइज़ आहे। उहो पार्टिकल्स, नैनो पार्टिकल्स में हलिया वेंदा आहिनि। हाणे इहो आम आहे, असां वटि असांखे ख़बर ई न आहे त असां किथां लंघियासीं त वठिजी वियासीं। नॉर्मली असांजी प्रैक्टिस आहे, असां नकु बंदि कंदा आहियूं छो त असांखे बदबू सताईंदी आहे, असांखे ॿियो कुझु न सताईंदो आहे। पोइ जरासीम असांजे कपिड़नि खे बि लॻंदा आहिनि, हथनि खे बि लॻंदा आहिनि। छुहण जी शइ आङुरियूं आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी सेंसिटिविटी आहे, उहा खाइण जी शयूं बि आङुरियूं आहिनि। जेकॾहिं चमचे खे बि हथु लाथव उन सां बि खाओ था त वेंदा ज़रूरु तव्हां सां। मींहं खे जेकॾहिं असां मैनेज करे वियासीं त असां इन्हनि घणनि बीमारियुनि खां, गंद वॾी बीमारी आहे असल में, पाणी गंदो थिए बि उहा बीमारी पैदा थो करे। रस्ते ते गंद पियो हुजे या तव्हांजे घर में, ऑफिस में या पाड़े में, किथे बि कहिड़े बि क़िस्म जी गंदगी आहे, उहा मींहुं पाण ख़राबु शइ कोन्हे का, असांजी मैनेजमेंट ख़राबु आहे बुनियादी तौर ते। बुनियादी तौर ते उन मां ई खोड़ सारियूं बीमारियूं जनम वठनि थियूं। ऐं जंहिं बीमारी खे असीं डिस्कस कयूं पिया, टीबी, ऐं ख़ासि करे दिलि जी टीबी। दिलि जी टीबी डॉक्टर साहब आहे छा, कीअं थींदी आहे? सो दिलि जा एनाटॉमिकली 3 पार्ट्स थींदा आहिनि जी। हिकिड़ो ॿाहिरियों जेको परदो थींदो आहे दिलि जो, उनखे असां पेरिकार्डियम सॾींदा आहियूं। ऐं उन परदे जो कमु आहे त दिलि जा जेके अंदरियां स्ट्रक्चर्स आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे झटकनि ऐं ट्रामास खां बचाइनि। त हिकिड़ो उहो ॿाहिरीं झिली जेका आहे उनखे पेरिकार्डियम सॾिबो आहे। त ज़्यादातर जेके टीबीअ जूं जरासीम हूंदा आहिनि उहे इन पेरिकार्डियम खे जेके आहिनि से उहो वधीक अफेक्ट कंदा आहिनि। ऐं जॾहिं उन्हनि खे अफेक्ट कंदा आहिनि त उन्हनि जूं हिकिड़ो त उन्हनि खे सोज़िश थींदी आहे जेका क्रॉनिक थींदी आहे यूजुअली। ऐं माण्हुनि खे, घणनि माण्हुनि खे जॾहिं दिलि जी टीबी थींदी आहे, पेरिकार्डियम इन्वॉल्व थींदो आहे, पेरिकार्डाइटिस उनखे असां सॾींदा आहियूं, ट्यूबरकुलस पेरिकार्डाइटिस सॾिबो आहे उनखे। उन्हनि खे अलामात ई न थींदी, ख़बर ई न पवंदी आहे। अच्छा। ऐं ॿियो जेको आहे उनजो मायोकार्डियम थींदो आहे, मसल थींदो आहे, दिलि जो गोश्त थींदो आहे, उनखे अज़लात सॾिबा आहिनि।
हिन दिलि जो गोश्त जो जेको फंक्शन आहे उहो ब्लड रिसीव करणु ऐं ब्लड खे पंप करे सॼी जिस्म खे खून सप्लाई करणु। त हाणे इहो पंप जेको आहे दिलि जो इहो बि ट्यूबरकुलोसिस जे करे जेको आहे त उनखे असां ट्यूबरकुलस मायोकार्डाइटिस सॾींदा आहियूं। त इहे ट्यूबरकुलोसिस में ट्यूबरकुलस मायोकार्डाइटिस ऐं पेरिकार्डाइटिस इहे ॿई कॉमन आहिनि। ॿिन्ही में सोज़िश थींदी आहे। सही। ऐं 3 नंबर ते जेके स्ट्रक्चर्स अचनि था उन्हनि खे असां एंडोकार्डियम सॾिबो आहे। जेके दिलि जा वाल जेके आहिनि से उहे काफ़ी माण्हुनि खे ख़बर आहे, लेकिन ट्यूबरकुलोसिस में यूजुअली दिलि जे वालनि जी बीमारी घटि थींदी आहे, लेकिन दिलि जी जेका झिली आहे पेरिकार्डियम आहे उहा घणी कॉमन आहे। ऐं उन में दिलि जे ॿाहिरां जेके पेरिकार्डियम जा 2 लेयर्स थींदा आहिनि उन जे विच में पाणी जमा थींदो आहे। अच्छा। ऐं उन पाणी जे जमा थियण जे करे दिलि जेका आहे उहा वधी करे वॾी दिलि थी वेंदी आहे, जंहिंखे हाथी वारी एलिफेंट हार्ट जंहिंखे चइबो आहे। त जिन खे उहो पेरिकार्डियल इफ्यून जमा थींदो आहे उहो पाणी, ऐं कॾहिं कॾहिं उहो पाणी एॾो घणो हूंदो आहे जी ऐं मरीज़ खे काई सिम्टम्स न हूंदा आहिनि। जॾहिं हुनजो एक्सरे कबो आहे त एक्सरे ॾिसी करे डॉक्टर ई जेके आहिनि से उहे ॾकी वेंदा आहिनि त हेॾी वॾी दिलि सां कीअं थो घुमंदो आहे। अच्छा। त उन्हनि खे क्रॉनिक पेरिकार्डियम इफ्यून थींदो आहे ऐं उन में बि ट्यूबरकुलोसिस जेको आहे वन ऑफ द कॉमनेस्ट काज़ आहे। ऐं कॾहिं कॾहिं उहो ट्यूबरकुलोसिस वरी जेको आहे उहो ज़रूरी न आहे त पाणी घणो हुजे, घटि पाणी जे करे बि उहो कार्डिक टम्पोनाट, उहो पाणी जेको आहे हार्ट ते प्रेशर ॾेई करे उनखे कार्डिक टम्पोनाट सॾिबो आहे। त उहो कार्डिक टम्पोनाट में ब्लड प्रेशर घटिजी वेंदो आहे ऐं जेकॾहिं फौरी तौर ते उहो उन पाणी खे ड्रेन न कजे त मरीज़ मौत जो शिकार थींदा आहिनि। लेकिन जेके पेरिकार्डाइटिस जा जेके सोज़िश आहे उहा घणी काफ़ी कॉमन आहे ऐं ज़्यादातर डायग्नोसिस करण में बि देरि थी वेंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं त सालनि जा साल पोइ जॾहिं मरीज़नि खे हार्ट फेलियर जा मुख़्तलिफ़ सिम्टम्स थींदा आहिनि, ख़ासि करे साको आहे, पेरनि ते सोज आहे, त पोइ जॾहिं मरीज़ असां सां अची राब्तो कंदा आहिनि ऐं असां जॾहिं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं टेस्टियूं कंदा आहियूं त पोइ उन मूंखां असांखे ख़बर पवंदी आहे त हीअ जेको हार्ट फेलियर जा हिन खे अलामात आहिनि। छा करे त हार्ट फेलियर हिकिड़ी कॉमन बीमारी आहे ज़्यादातर, लेकिन ट्यूबरकुलोसिस जे करे जिन खे हार्ट फेलियर थींदी आहे ऐं पेरिकार्डियम जी सोज़िस वग़ैरह थींदी आहे त कॾहिं कॾहिं अहिड़ी नौबत थींदी आहे त उनजो इलाजु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ऑपरेशन ई थींदो आहे। त ऑपरेशन करे उहा जेका दिलि जी झिली आहे उनखे जेको आहे पेरिकार्डियम खे जेको आहे उहो कटणो पवंदो आहे ऐं उन सां उनजी बीमारी जेका आहे उहो लकीली क्योर थी वेंदी आहे। टीबे जो इलाजु पोइ उनखे खाइणो पवंदो आहे, लेकिन जेको पेरिकार्डियम जे करे कंस्ट्रक्टिव पेरिकार्डाइटिस थींदी आहे ऐं हार्ट फेलियर थींदो आहे उन में कैल्शियम सॼो जेको आहे सो उनजी पेरिकार्डियम खे थिकनेस जेका आहे सा उनजी सॼी, त उहो कंस्ट्रक्टिव पेरिकार्डाइटिस जी जेका बीमारी आहे उहा बि हार्ट फेलियर जेका आहे उहा काज़ कंदी आहे। त इन में जेका बि इहे सोज़िश थिए थी उन में हर मरीज़ मुख़्तलिफ़ आहे, हर मरीज़ में मुख़्तलिफ़ अलामात थियनि थियूं, पर साको ऐं बुख़ार ट्यूबरकुलोसिस क्योंकि इन्फेक्शन आहे त इहे 2 जेके सिम्टम्स आहिनि उहे काफ़ी कॉमन आहिनि। त लिहाज़ा जिन खे मरीज़नि खे मुसलसिल बुख़ार जी तकलीफ़ ऐं साके जी तकलीफ़ हुजे त पोइ ट्यूबरकुलोसिस ॾे बि ख़्यालु वञणु जेको आहे उहो ज़रूरी आहे। त दिलि जी टीबी जेका आहे उहा चुनांचे माण्हुनि में अवेयरनेस न आहे त ज़्यादातर जेका उनजी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं मरीज़ मौत जो शिकार थींदा आहिनि। ऐं ॿाहिरनि मुल्कनि में त पोइ ऑटोप्सी थींदी आहे, त ऑटोप्सी करण सां जॾहिं पोस्टमार्टम कबो आहे त उते ख़बर पवंदी आहे त हिननि जी खे त दिलि जी जेका आहे उहा टीबी जी बीमारी हुई, पर असां वटि चुनांचे ऑटोप्सी नथी थिए। लेकिन उन जे बावजूद बि हिन वक़्तु यानी हिन साल जेको मार्च में वर्ल्ड टीबी डे जेको आहे उहो मुंहिंजी उन मां WHO जेको आहे उहो ॿुधायो आहे त असां वटि पाकिस्तान में रोज़ानो 140 मरीज़ रोज़ानो पाकिस्तान में 140 मरीज़ न टीबीअ जे करे मौत जो शिकार थियनि था। अच्छा, टीबी जो बि शिकार न, टीबी जे करे मौत जो शिकार थियनि था। हाणे इहे 140 त उहे आहिनि जेके वॾनि अस्पतालुनि में ज़ाहिरी तौरु जिन की टीबी, पर जिन जी अञा डायग्नोस थिए ई न आहे या जिन जी दिलि जी बीमारी जे करे उनजी त असांखे अंदाज़ो ई कोन्हे, ख़बर ई कोन्हे का त केतिरा माण्हू, पर हीअ त हिकिड़ी वॾी फिगर यानी त 140 मरीज़ रोज़ानो
टीबीअ जी बीमारी जे करे जेको आहे सो उहो मौत जो शिकार थी वञनि था। अल्लाह अकबर। ऐं माना इहा- इहा हिकिड़ी अलार्मिंग जी, सिचुएशन आहे, जी। लेकिन असां अञा ताईं उन्हनि ते ऐं इहा वर्ल्ड हेल्थ जी। ऑर्गेनाइजेशन जी जी रिपोर्ट आहे रिपोर्ट आई हाणे आहे। पोएं हफ़्ते जी रिपोर्ट आहे, पोएं हफ़्ते जी शइ। ऐं अहिड़ियूं ई रिपोर्ट्स अगरि असीं क्लाइमेट जे हवाले सां कढूं था फ़ाज़ साहब, जीअं असां वटि कुझु टाइम पहिरीं दूंहे जी अलामत खोड़ सारियूं शिकायतूं आयूं ऐं दूंहो ज़हरीलो आहे, मास्क पायो, अवॉइड कयो घर खां ॿाहिरि निकिरण। छा घर में दरियूं दरवाज़ा न आहिनि, छा उतां दूंहो पॉल्यूशन नथो अची सघे? ॿियो इहो त अगरि ॿाहिरियों मुल्क असां ते दूंहो छॾींदो त छो इहो छा मिथ हुई, इहो कीअं हुयो सीन, तव्हां असल थोरो में कुझु ॿुधायो। नैरेटिव हूंदा आहिनि, काउंटर जी। नैरेटिव ईंदा आहिनि, असल हक़ीक़तूं पोयूं लिकियल हूंदियूं आहिनि। ईरान इसराइल अमेरिका वार में जेका हुते बम्बार्टमेंट थी ऐं ऑयल रिफाइनरियूं सड़ियूं, उहो जेको धुओं निकितो उहो दुनिया में काॾे न काॾे वेंदो। बिल्कुलु। असां वटि हवाउनि जो ओलाहो सिस्टम, मग़रबी सिस्टम जंहिंखे वेस्टर्न सिस्टम चऊं था, उहो सियारे खां वठी बहार ताईं हलंदो आहे। ऐं हाणे बि जेके पोयां मींहं पिया आहिनि, इहे सभु असां मूनसून असांखे ईंदो आहे असांजे ओभारे पासे ॾऊं, ऐं इहे जेके ओलह सिस्टम आहिनि इहे असांखे ईरान बलूचिस्तान जे पासे को ईंदा आहिनि। इन करे हिकिड़ो ख़ौफ़ ख़तरो हुयो त इहो हेॾे अची सघे थो, पर हेॾे आयो कोन। उहो मथे सेंट्रल एशिया जे तरफ़ ताजिकिस्तान, उज़्बेकिस्तान उन्हनि जे पासे हले वियो। सही। बारिश बि थी पई न, बारिश कुदरती बि थी तौर पई, हिकिड़ी उते बारिश। बर्फ़बारी बि थी, पर अहिड़ा मौक़ा ॿिया बि खोड़ सारा ईंदा आहिनि। स्मोक जेको आहे उहो धुओं आहे, असां वटि थींदो आहे फोग, सिंधीअ में हुनखे चवंदा आहियूं कोहीड़ो। जी। सियारे में जेको स्मोग जंहिंजो असरु सॼो नॉर्थ इंडिया टोटली ऐं दिल्ली ऐं लाहौर जो गंदे तरीन शहर हुजण जो वॾो मुक़ाबिलो हलंदो आहे। हिकिड़े ॾींहुं हो पहिरें नंबर ते हूंदो आहे गंदी तॾहिं हवा असांजो जे, लाहौर असां पहिरें लाहौर नंबर ते। पहिरें नंबर जी। ते हूंदो आहे। असांजी जेका मीडिया आहे, ख़ासि तौर ते उर्दू मीडिया, उहो चवंदी आहे त हिंदुस्तान असां ॾे इहो स्मोक मोकिलियो आहे। असां प्रेस कॉन्फ्रेंस करे ॿुधायोसीं त बाबा कूड़ न ॻाल्हायो। जी। पोएं साल असांजे हिंदुस्तान में हवाऊं ईंदियूं आहिनि मूनसून में, मींहंगीअ में, गर्मियुनि जे मौसम में, ऐं सियारे में असांजियूं हवाऊं उॾाई वेंदियूं आहिनि, उहे ॾोंहुं कोन ईंदियूं आहिनि। हिकिड़ो त पंहिंजो पाण खे ठीकु कयो न, कूड़ बदूड़ ते कमु कोन हलंदो। उहो जेको फोग आहे ऐं उहो जेको स्मोग आहे, उहो जॾहिं पाण में ख़राबु धुओं ऐं कोहीड़ो जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त उहो हिकिड़ो वॾो ख़तरनाक सूरत हाल थी वेंदी आहे। इहा सॼी दुनिया में हुननि पंहिंजो प्रिकॉशन्स पहिरियों वरिता। असां कहूं केतिरा 10-15 साल पहिरियों ईरान जॾहिं अहिड़े क़िस्म जी हवा ख़राबु थींदी हुई जी। त हुननि स्कूल बंदि करे छॾिया, गाॾियुनि खे शहरनि में टपणु बंदि करे छॾियो, ऐं पंहिंजे माण्हुनि खे घरनि में दरियूं बंदि करे वेहण जो ऑडर थियो आहे। इहो सॼी दुनिया में थींदो आहे। ऐं उनखां पोइ एयर प्यूरीफायर मशीनियूं आहिनि, आम ठहनि थियूं हाणे पंजाब में, नंढियूं नंढियूं शयूं ठहंदियूं आहिनि, वॉशिंग मशीनियूं इहे उहे ठाहिनि था पिया। तव्हां पंहिंजे कमरे में रखंदो, एयर प्यूरीफायर थी वेंदी तव्हांजी, पर मशीन जी ज़रूरत छो आहे? जी। इन जी। खां पहिरियों छो नथो ठीकु थी सघे? बिल्कुलु ठीकु थी सघे थो। हाणे उनजा सबब आहिनि। असांखे ॿुधायो वियो त लाहौर जेको स्मोग आहे उते पलाल साड़ींदा आहिनि। अच्छा। पलाल साड़ण जे करे, पर असां वञी जॾहिं उते तहक़ीक़ कई त उन सां त को 5% बि न। ईस्ट ऐं वेस्ट पंजाब ॿिन्ही में, ओभर ऐं ओलह पंजाब में, हिंदुस्तान पाकिस्तान ऐं पंजाब में सारियुनि जे फसल खे उहो पलाल खे साड़ींदा आहिनि। पर लाहौर में वियासीं त उते त भठा बि जाम हुया सिरुनि ठाहिण वारा, जंहिंमें प्लास्टिक जो वेस्ट साड़ियो पियो वञे, उहो बि। ऐं जेको वॾे में वॾो हुयो त उतां जूं गाॾियूं जेके आहिनि ऐं इंडस्ट्री, उहो हुयो। कराचीअ जी असां जॾहिं सर्वे कईसीं, डेटा कलेक्ट कईसीं, त कराचीअ में 60% एयर क्वालिटी ख़राबु हुजण जो सबबु आहे गाॾियूं। सही। ठीकु। ऐं 40% आहे इंडस्ट्री। इंडस्ट्री ऐं गाॾियूं छा कंदियूं आहिनि? फासिल फ्यूल। ठीकु आहे। कुदरती ॿारण जेको सिंधीअ में चवंदा आहियूं, उहो फ्यूल ॿारण आहे। सो उन ॿारण जे इस्तेमाल जे करे उहो जेको घर में चुल्हो हले थो, उन में मैथीन निकिरंदी आहे, ऐं कार्बन जेको आहे उहो सभिनी गाॾियुनि ऐं इंडस्ट्री मां प्रोड्यूस थींदो आहे। उहो गॾिजी सॼी असांजी एयर क्वालिटी ख़राबु कंदो आहे। पर कुदरत जे तरफ़ां नेचुरल फितरी असांखे कराचीअ खे सी ब्रीज़ आहे, समुंड आहे, त गर्मियुनि में इहा समुंड वारी हवा इन सॼे हवाई आलूदगीअ खे, हवाई कचिरे खे खणी काॾे न काॾे अॻिते फिटी करे ईंदी आहे। तंहिंजे करे कराचीअ जो कल्ह जेको एयर क्वालिटी हुई उहा ज़बरदस्त हुई। 50 जे अंदरि ई कलर कोड थींदो आहे, उहो ग्रीन हुयो। जी। इलाही अरसे खां पोइ ग्रीन थी वञे त मॉडरेट हूंदो आहे। जी। ठीकु। येलो में अची वेंदो आहे। 50 खां 100 ताईं, 1 खां 50 ताईं ज़बरदस्त ग्रीन,
ऐं पोइ 50 खां वरी 100 ताईं जेको आहे उहो मॉडरेट आहे, ठीकु आहे। पर उन खां मथे जीअं जीअं वेंदो तीअं तव्हांखे तकलीफ़ शुरू थी वेंदी। आखन यूनिवर्सिटीअ जी रिसर्च ही एयर क्वालिटी जे हवाले सां ऐं माण्हुनि जी बीमारियूं, हुननि इहा ॻाल्हि कई त लाहौर जी एयर क्वालिटी ख़राबु हुजण जे करे उतां जे जेको रहंदड़ माण्हू आहे उनजी उमिरि 7 साल घटि थी थिए। अच्छा, हा, सही, 7 साल हा, घटि थिए पई। ऐं इस्लामाबाद जे माण्हू जी 4 साल घटि थी थिए एयर क्वालिटी ख़राबु हुजण जे करे। कराचीअ जे माण्हू जी 3 साल उमिरि घटि थी थिए एयर क्वालिटी ख़राबु हुजण जे ईअं करे। छो? उहो इन करे जो इस्लामाबाद में जेके वण आहिनि उते पोलेन आहे, उते ॾाढी सख़्त क़िस्म सफोकेशन थी, माण्हू बीमार, हाणे ॾाढा कपनि पिया तेज़ीअ सां, जीअं हिते कोनो कपियो पियो वञे जी, ईअं उते उहो वण सरकार कटे पई। ऐं कराची जी सी ब्रीज़ जी ॻाल्हि कई, इन करे असां वटि भलाई आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे, मिसकनसेप्शन इहो आहे त वण सॼा मामला हल कंदो, ईअं न आहे। वण ऑक्सीजन ॾींदो आहे ऐं कार्बन जज़ब कंदो आहे, सही, कमु कंदो आहे, टियों कमु न कंदो आहे वीचारो। पर जॾहिं नाइट्रोजन, हाइड्रोजन या मैथीन, कार्बन मोनोऑक्साइड ऐं डस्ट पार्टिकल्स उन जे पननि जे मथां किरंदा आहिनि त ख़ुदि वीचारो मौत जो शिकार थो, साईं चवण उनखे बि टीवी थी वञे। ओहो, ठीकु आहे, वण सुठी ॻाल्हि आहे, तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, जेतिरा लॻाए सघो लॻो, पर वण तव्हांजी एयर क्वालिटी ठीकु न कंदो। वण तव्हांजी एयर क्वालिटी उहो असांखे इंसान खे, छो इहो जेको क्लाइमेट चेंज आहे इहो कंहिं बि वॾी जंग खां बि वॾो मामिलो आहे जेको मेन मेड आहे, नेचर न आहे, असां ठाहियो आहे, असां पैदा कयो आहे। जर्मनी जे कंपनियुनि ते जेका बाबा जे मेहर जे माण्हुनि केस कयो आहे त तव्हां जेको हुते कार्बन प्रोड्यूस कयो था पंहिंजी फैक्ट्रियुनि में, उहो असांखे हिते क्लाइमेट चेंज जे करे जेके वॾा मींहं ऐं ॿोनियूं अचनि थियूं तव्हांजे करे थियूं अचनि, इन करे असांखे डैमेजिस ॾियो। असांजा माण्हू एतिरा अवेयर आहिनि, हारी बि मुख़्तलिफ़ नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन सां गॾिजी, NGO सां गॾिजी उन्हनि ते सूट्स फाइल कया आहिनि माण्हुनि। ऐं तव्हां ॾिसो कंहिं बि वॾी जंग में एतिरा न माण्हू हुआ जेतिरा असां वटि ॿोॾियुनि में मींहनि में मरनि था। बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे, साह जी जेका तकलीफ़ आहे ॿार, जानवर, ॿारनि जे लाइ त एॾी वर्नेबल थी ज़मीन वई, बि ईअं सम्झो अधु मरी वञे थी। एयर क्वालिटी असां पढ़ाइण दिल जूं बीमारियूं दिल जूं बीमारियूं दिल जी ख़ूब सारियूं बीमारियूं एयर क्वालिटी असां पढ़ाइणु शुरू कईसीं माण्हुनि खे। हाणे माण्हुनि खे काफ़ी अवेयरनेस था, हाणे टीवियुनि वारा बि अची इंटरव्यू कनि था, ॻाल्हाइनि था त एयर क्वालिटी जा छा मामला आहिनि। उहे सभु एयर क्वालिटी मॉनिटर्स लॻाया आहिनि हाणे जॻह जॻह ते। अच्छा, हुनजो फ़ाइदो छा आहे? एयर क्वालिटी मॉनिटर्स जे हवाले सां आफ़ाक़ साहब तव्हां सां ज़रूरु इहा ॻाल्हि डिस्कस कबी। एयर क्वालिटीज़ कीअं असां ख़बर पए एयर क्वालिटी हिन वक़्तु असांखे कहिड़ी मिली रही आहे, या असीं कहिड़ी घुरूं था, या कुदरत असांखे छा फ़राहम करे थी। नाज़रीन, वठूं था नंढिड़ो ब्रेक, केॾा न वञो, वापसि था अचूं। नाज़रीन, प्रवीर भलीकार मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में एयर क्वालिटी जी ॻाल्हि आहे ऐं दिलि जी ॻाल्हि आहे, दिलि जी बीमारियुनि जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो शेर दिलि सां दिलि जो थी वञे त पोइ वरी असीं डॉक्टर साहब ॾांहुं हलंदासीं। आफ़ाक़ साहब, तव्हां मां शेर न चवंदा दिलि जा मामला बि ॾाढा ईअं आहिनि जीअं वण जा मामला आहिनि न। जी, जीअं वण खे ख़ुशि रखिणो आहे, दिलि खे बि ख़ुशी रखिणो आहे, हाउ स्वीट, रूहानी तौर ते बि ऐं पंहिंजो मेडिकल तरीक़े सां बि। सभिनी खां बहितर इहो आहे त तव्हांजो रूह मज़बूत हुजे त तव्हांजी दिलि बि अक्सर मज़बूत थी रहंदी आहे। सो उस्ताद बुखारी जो शेर यादि पियो अचे, जी, जिते बि शौक़ में पूरो शबाब ईंदो आहे उते ज़रूरु वॾो इनकलाब ईंदो आहे। जिते बि शौक़ में पूरो शबाब ईंदो आहे उते ज़रूरु वॾो इनकलाब ईंदो आहे। सवाल राति सॼी कनि तके तके तारा, सवाल राति सॼी कनि तके तके तारा, जवाब सुबुह जो थी आफ़्ताब ईंदो आहे। जिते बि शौक़ में पूरो शबाब ईंदो आहे उते ज़रूरु वॾो इनकलाब ईंदो आहे। ऐं कुझु नथा त इहा ॻाल्हि ॿी आहे उस्ताद, कुझु नथा त इहा ॻाल्हि ॿी आहे उस्ताद, करियूं त यार समूरो हिसाब ईंदो आहे। वाह आफ़ाक़ साहब, वाह, बहितरीन बहितरीन ॻाल्हि, बहितरीन अंदाज़ तव्हांजो। उहो ई बसि तव्हांजे अंदाज़ उस्ताद बुखारी जे हवाले सां जी कुझु मुंहिंजूं उन सां, जॾहिं मां लंदन में हुयुसि 1989-90 में जी, यूनिवर्सिटी ऑफ लंदन में, त उस्ताद बुखारीअ खे जिगर जी कैंसर जी बीमारी थी पई, त इलाजु करण जे लाइ लंदन आया।
त पोइ पहिरियों जॾहिं आया हुते त मां हॉस्टल में मुंहिंजा महिमान थिया हुन वक़्तु। वाह पोइ हिकिड़ो हुते नंढो मुशाइरो कयोसीं जी ऐं उते वर्ल्ड सिंधी ऑर्गेनाइज़ेशन हुई, त उन मुशाइरे में हिकिड़ी आयरिश छोकिरी जेका आहे उहा कंहिं पाकिस्तानीअ सां सिंधीअ सां गॾिजी उते आई। त पोइ उहो शाइरी जॾहिं हले पई त उहा उन जे शाइरीअ खे अहिड़ो रिस्पॉन्स पई करे जो सभु ईअं सम्झनि पिया त शायदि हिनखे सम्झ में अचे। सम्झ में अचे पियो जी। त पोइ जॾहिं मुशाइरो ख़तमु थियो त कंहिं उन खां पुछियो त आयरिश हुजे त तव्हांखे हीअ ॻाल्हि सम्झ में अचे थी? चई मूंखे बसि छड़ी इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त तव्हां जेका आहियो उहो बि जीअं असां आज़ादीअ जे लाइ लड़ूं था, तव्हांजी शाइरीअ मां लॻे थो त तव्हां बि आज़ादीअ जे लाइ जेको आहे कुझु विढ़ो था या कुझु जदोजहद कयो था। वाह वाह। त उस्ताद बुखारी जी शाइरी जेका आहे उहा वाक़ई इन डेप्थ जेका आहे उनजी, ऐं इहे हिकिड़ी बिल्कुलु डॉक्टर साहब तव्हां सही चयो। एनवायरमेंटल पोल्यूशन जो ज़िक्र कयो जी, अथव जी, त वरी जी। एनवायरमेंटल पोल्यूशन खां दिलि खे बि उन सां जोड़ियूं था। छाजे करे त मूं जॾहिं हज जो किताबु जंहिंजो तव्हां मेंशन कयो त जी। उन में 5 चैप्टर, उन ज़माने में 5 चैप्टर मूं एनवायरमेंटल पोल्यूशन एंड कार्डियोवैस्कुलर प्रॉब्लम जे हवाले सां लिखिया। मुंहिंजे ख़्याल में हाणे अगरि लिखो आहे त उन चैप्टर्स में आई थिंक इज़ाफ़ो थियणु खपे। हाणे त उन्हनि वरी बि कुझु छाजे करे जो उते हज जे दौरान जेको आहे, हाणे त ट्रेन आई आहे, पर पहिरीं शुरूआत में जॾहिं मूं पहिरियों जेको हज कयो उहो 2002 में या 3 में उहो कयो। हज जी ड्यूटी जेका आहे 2004 में कई। त उन वक़्तु पहिरियों दफ़ो रियलाइज़ कयो त गाॾियूं जेके आहिनि उहे गाॾियुनि जो धुओं जेको आहे सही। उहो हिकिड़ो मरीज़ जेको आहे उन जॾहिं दिलि जे साके जी बीमारी सां अस्पताल में दाख़िल थियो त उन उहो किसो ॿुधायो त मूंखे जेको हीउ साको जो दौरो थियो आहे हाणे, उहो इन जे करे त इहे गाॾियुनि जो जेको धुओं, गाॾियूं बीठियूं यकू इहे कलाकनि जा कलाक, उन वक़्तु जेको आहे उहो मुज़दलिफ़ा खां जेको आहे उन खां मिन खां अरफ़ात खां मुज़दलिफ़ा ॾे जॾहिं अचिबो आहे जी रस्तो त अधु कलाक जो रस्तो आहे। इवन पंधु बि वञो त माण्हू आसानी सां, असां त पंधु विया हुआसीं, जी पर जेकॾहिं गाॾीअ में तव्हां वञो था त 5-5, 6-6 कलाक। हाणे उहे 5-5, 6-6 कलाक इहे जेके बि वॾियूं वॾियूं गाॾियूं आहिनि उहे स्टार्ट थियल हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि में डीज़ल पवंदी आहे। सही। ऐं उहो धुओं जेको आहे हाणे उहे हज़ारनि लखनि जे तइदाद में गाॾियूं जेके आहिनि, उहो धुओं जेको आहे उहो एतिरो त धुओं उते जमा थींदो अरफ़ात जे मैदान में, त हाणे उन जेको साहु खणण वारा माण्हू जेके आहिनि उहे साह में छा खणंदा, उहो धुओं ई जेको आहे। ऐं उन जी इन्वायरमेंटल पॉल्यूशन ते पोइ सऊदी अरेबिया जी हुकूमत जेका आहे उन जी मुख़्तलिफ़ एजेंसीज़ खे इंटरनेशनल, उन में हिकिड़ी कैलिफोर्निया जी एजेंसी जेका आहे उन जॾहिं उतां जा सैंपल्स वरिता हज में मुख़्तलिफ़ टनल्स जा या जाते घणी जेका आहे भीड़ ऐं उहा, त उन मां ख़बर पई त जेको हज जे दौरान इन्वायरमेंटल पॉल्यूशन एयर क्वालिटी जेका आहे उहा कैलिफोर्निया खां बि वधीक जेका आहे उहा हिते जेका आहे सा उहा ख़राबु आहे। अच्छा। त पोइ मूं जॾहिं उहा रिपोर्ट पढ़ी ऐं ॾिठो त मूं चयो त पोइ माना हीअ जेके हाजी ऑलरेडी इन्वायरमेंटली पॉल्यूशन मुल्कनि खां अचनि था, जीअं हाणे इंडिया आहे, इंडोनेशिया आहे, इहे थिकली पॉपुलेटेड, उते इन्वायरमेंटल पॉल्यूशन तमामु घणी आहे। इंडोनेशिया जकार्ता में वञी ॾिसो त हाणे उहे जेके उन्हनि इलाइक़नि में जेके रहनि था उहे जॾहिं हज ते अचनि था त माना उन्हनि खे ऑलरेडी दिलि में हिकिड़ियूं ख़ामोश जेके आहिनि से शरिया, वरी जॾहिं हिनखे अक्यूट इन्हनि खे जेको डोज़ मिले थो मुख़्तलिफ़ क़िस्म जे गैसिस ऐं उनजो, पोइ उन्हनि में हार्ट अटैक, कार्डियक अरेस्ट ऐं उनजो। लेकिन चिनाचे इन्हनि शयुनि ते असां तहक़ीक़ कोन कई आहे, ऐं तहक़ीक़ न करण जे करे असां बसि जेको जंहिंजो डेथ थिए थो, जेको कुझु थिए थो, इना लिल्लाह व इना अलैहि राजिऊन करे दफ़नाए था छॾियूं, उन ते तहक़ीक़ नथा कयूं, रिसर्च नथा कयूं, त ख़बर नथी पए, असांखे ख़बर नथी पए त असां उन्हनि बीमारियुनि खे प्रिवेंट नथा कयूं पिया।
सही सो इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो आहे। अहिड़ी तरीक़े सां कराचीअ जो बि साॻी ॻाल्हि आहे। साईं जीअं मैंशन कयो कराची जी ॻाल्हि, त मां जॾहिं नओं लंदन खां आयो त उन वक़्तु पहिरियों दफ़ो मूं हिकिड़ो रिसर्च पेपर हिते पढ़ियो, त उते मूं चयो त जेके दिलि जूं जेके हार्ट अटैक ऐं कार्डियक अरेस्ट जी हाणे काफ़ी घणो उन ते त नौजवाननि में दिलि जी बीमारियूं घणी वधी वियूं आहिनि, जी जी पर उहे दिलि जी बीमारियुनि माना इहे दिलि जे शरियाननि जी बीमारियूं, हार्ट अटैक कार्डियक अरेस्ट, इहे ॾाढा घणा वधी विया। त हाणे उन वक़्तु जेको आहे, उन वक़्तु असां ज़्यादातर जेके फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीज़ कोलेस्ट्रॉल उन ते बेतहाशा माण्हुनि ख़र्च बि कया, लेबॉरेटरियुनि बि डॉक्टरनि बि काफ़ी घणो कमायो कोलेस्ट्रॉल ते। पोइ वरी डायबिटीज़ ब्लड प्रेशर उन्हनि जी लेकिन मूं चयो त इहे जेके आहिनि इहे ट्रेडिशनल रिस्क फैक्टर्स आहिनि जंहिंजी, लेकिन मां जेको रिसर्च ऐं तजुर्बो पंहिंजो मरीज़नि ते 330 मरीज़नि जी डेटा मूं प्रेज़ेंट कई, त मूं उते 2 फैक्टर उन ज़माने में, माना इहा ॻाल्हि आहे 90s जी 95 उन ज़माने में मूं चयो त असां वटि 2 जेके आहिनि, हिकिड़ो एनवायरमेंटल पोल्यूशन जेका आहे असांजी, ऐं ॿियो स्ट्रेस जेको उन ज़माने में जेको आहे सो उहे इहे हंगामा कराची में जेके आहिनि से सॼी राति माण्हू वीचारा गोलनि जी आवाज़ आहिनि उन्हनि जी छितियुनि ते वीचारा जाॻंदा, ॿोरियुनि बंदि लाश अलाए छा कराचीअ में एॾी किलिंग थींदी, त उहो जेको स्ट्रेस हूंदो ॿाहिरनि मुल्कनि जो जेको स्ट्रेस ऐं असांजी जेको कराचीअ जो उन वक़्तु जो जेको माहौल हो, स्ट्रेस हो, त मूं मैंशन कयो त उन ज़माने में त इहो स्ट्रेसफुल लाइफ जेका आहे हिकु, ऐं ॿियो एनवायरमेंटल पोल्यूशन, इहे 2 हिकिड़ा नवां रिस्क फैक्टर्स आहिनि। त उन वक़्तु खिलनि पिया असांजा डॉक्टर्स त हीउ छा थो चए। अच्छा, ऐं हाणे बि असां इन्हनि शयुनि खे छाजे करे त असांखे उन्हनि खे मेयर करण जो कोई औज़ार ई कोन्हनि के असांखे, त असां किथे मेयर कयूं त स्ट्रेस जी क्वालिटी केतिरी आहे, किथां मेयर कयूं त कहिड़े इलाइक़े में जिते दिलि जा हार्ट अटैक उहे थियनि था त उते एयर क्वालिटी कहिड़े क़िस्म जी आहे, कहिड़े क़िस्म जूं गैसिस आहिनि, कार्बन मोनोऑक्साइड केतिरी आहे, ॿिया जेके आहिनि से उहे ॿिया नैनो पार्टिकल्स, बारबेक्यू हर घिटीअ में बारबेक्यू ऐं कोयले जी जेका आहे स्ट्रीट फूड जिते किथे उहो धुओं काॾे थो वञे, उहो सॼो धुओं असां पाण सिंघूं था उन्हनि सां। इहे सभु शयूं जेके बि आहिनि इहे मिली जुली करे दिलि जी बीमारियुनि जो कारण आहिनि, जिन ते असां तवजो न ॾिनो आहे, न ॾियूं था। असां ताईं बि डायबिटीज़, हाइपरटेंशन, कोलेस्ट्रॉल जे पोयों उन्हनि में ई फाथा पिया आहियूं। बिल्कुलु। आफ़ाक़ साहब, तव्हां जीअं एयर क्वालिटी जी ॻाल्हि कई आहे, डॉक्टर साहब जी बि तव्हां ॻाल्हि पुछी, ॿुधी बि, ऐं एयर क्वालिटी हिन वक़्तु असां वटि जीअं त मींहुं बि वसियो आहे, मौसम त असांखे सुठी लॻी रही आहे, बाक़ी हाणे तव्हां ॿुधाईंदा त एयर क्वालिटी किथे एयर क्वालिटी कल्ह अॼु बहितर आहे इन्हनि मींहनि खां पोइ जी। ऐं सीब्रिज जी ॻाल्हि कई, जेका वीर हलंदी आहे सामूंडी, उहा हले पई त असांखे काफ़ी बहितर आहे। पर साईं जेका ॻाल्हि कई त रूट काज़ ते वञिणो पवंदो, त इहे सभु शयूं जेके बि दिलि जा मामला आहिनि या तव्हांजे ज़हनी चिकताण तनाव जंहिंखे चऊं था उहो आहे, इहे वॾा सबब आहिनि। रिसर्च थोरी घणी थी आहे, घणी थियणु घुरिजे। तव्हां पंहिंजी सोसाइटी में ॾिठो आहे घणा माण्हू तव्हां सां मुर्की मिलंदा आहिनि? न, मूंखे नथो लॻे त कोई खिली करे नथो मिले त माना उहो स्ट्रेस में आहे, पंहिंजी परेशानीअ में आहे, मिलण ई ख़तमु थी वियो, कम्युनिकेशन आइसोलेशन, छितकुताई, एंज़ाइटी जंहिंखे चऊं। असां वटि सभु लफ़्ज़ मौजूदु आहिनि, पर अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहियूं असां थोरा सा पढ़ियल लिखूं लॻूं था असांखे अचे न ॿोली आहे न, असां पंहिंजी ॿोलीअ खे हर मतरूब छो कयूं। सो उहा तबियत खे ख़राबु कंदी आहे, मिज़ाज खे ख़राबु कंदी आहे। जॾहिं मिज़ाज ई ख़राबु आहे, तबियत ई ख़राबु आहे, अंदरि मांदा कहिड़ो माण्हू मुर्की मिलंदो कंहिंसां? कोई बि न। ठीकु आहे, इहो वॾो पैरामीटर आहे, इहो वॾो मापो आहे त तव्हांजी सोसाइटीअ में डिप्रेशन केतिरी आहे, एंज़ाइटी केतिरी आहे, छिकताण केतिरी आहे, छितकुताई केतिरी आहे जी। अची वई जॾहिं असां रूहानीअ जी ॻाल्हि था कयूं, तव्हांखे को फ़क़ीर सूफ़ी को तव्हांखे मुर्कंदे मिलंदो, जंहिंजो दुनिया खां लातालुक हूंदो, क़त तालुक हूंदो, उहो तव्हां सां मुर्की मिलंदो, साईं कुझु आहे हो, बाक़ी न त न। छो त हीउ शहरु आहे, कॉस्मोपॉलिटन आहे, तमामु वॾो आहे, तमामु घणी आबादी आहे, तमामु तेज़ आहे, ऐं पैसे कमाइण जे लाइ निकिरे थो माण्हू। उन वटि वक़्तु न आहे, सुबुह जो ड्यूटीअ ते पहुचणो आहे, मोटणो आहे, को ओवर टाइम करिणो आहे, घर खे ॾिसणो आहे, खीरु वठिणो आहे, हे करिणो आहे, हो करिणो आहे, उन में हुनजी
सॼी लाइफ ख़बर ई नथी त कॾहिं जवान थियो, कॾहिं कुराड़ो थियो, कॾहिं अलाह खे प्यारो थी वियो। उन ज़िंदगीअ जो लुत्फ़ ई नथो वठे उहो माण्हू उन वठि में। ॿारहाड़ीअ में वरी बि माण्हू टाइम आहे, हिक ॿिए खां पुछंदा आहिनि, हिते सोफ़ा चेंज करणा आहिनि, साल में पर्दा चेंज करणा आहिनि, ऐं ॿिया जेके कॉस्टमेटिक जा ख़र्च आहिनि, एजुकेशन जो ख़र्चु आहे, सिक्योरिटीअ जो ख़र्चु आहे, तव्हांजी हेल्थ जो ख़र्चु आहे, उन सभिनी खे पूरो करण लाइ त तव्हांजी ज़िंदगी पूरी थी वञे, ख़र्च खुटनि कोन था। तंहिंजे करे पंहिंजे पाण खे टाइम ॾियो, बिल्कुलु सभिनी खां पहिरियों सभ खां पहिरीं पाण सुञाण, ख़ुदा सुञाण आहे, सूफ़ी चवंदा आहिनि। ऐं पंहिंजे पाण जे लाइ वक़्तु कढो, पंहिंजे दोस्तनि जे लाइ वक़्तु कढो, पंहिंजे मिटनि माइटनि जे लाइ। घर वारनि खे बि थोरी देरि तरसो हलो त भला काॾे चकर ॾेई अचूं, पुफी मासी चाची ॾियूं, कंहिं दोस्त ॾियूं, कंहिं बाग़ में, को म्यूज़ियम ॾेखारिजे ॿारनि खे। असां वटि किथे आहे रवाज? असां त ॾेखारींदा आहियूं, लाइव हिस्ट्री आहे, म्यूज़ियम, सभु म्यूज़ियम ॿारनि खे वेंदा आहिनि, पंहिंजी तालीम थींदी आहे। पर हिन शहर में इहा न आहे ॻाल्हि। पार्क में वञण लाइ बि चवंदासीं फलाणा माण्हू वेठा आहिनि, टीरा माण्हू वेठा आहिनि, माना न वञो, फुरिजी वेंदासीं, लुटिजी वेंदासीं, मारिजी वेंदासीं। सभु ख़ौफ़ असांजे ज़हन में समायल आहिनि, उनजे करे जेका एंज़ाइटी थिए थी। ॿियो तव्हांजो मौसम ख़राबु आहे, सही, जॾहिं गर्मियूं असां वटि ॿाहिरि क्लाइमेट चेंज जे करे ख़तमु थी चुकी आहे, असां वटि सरउ ख़तमु थी चुको आहे, सावण जेको आहे उहो 2 मौसमूं खाई चुको आहे, 8 महीननि खां 9 महीननि ताईं गर्मी हले थी। हाणे उहे जेके मौसमी असर माण्हूअ जे बदन ऐं बॉडीअ ते पवनि था, उहे ॾाढा ख़तरनाक आहिनि। सभिनी खां पहिरियों हर इंसानु, हर जीत जानवर ऐं वण टिण बि पहिरियों पंहिंजी बॉडी टेम्परेचर ठीकु कंदो आहे। बिल्कुलु मूंखे सख़्तु बुख लॻल हुजे, ॾाढो बुखियो हुजां, 3-5 ॾींहंनि जो पाणीअ ढुक खपे मूंखे, तव्हां हुनखे कड़ंदड़ उस में मानी ॾींदो, मानी न वणंदो। पहिरियों हुनखे वण हेठों विहारियो, कंहिं छांव में विहारियो, त हू पंहिंजो पहिरियों बॉडी टेम्परेचर ठीकु कंदो। उनखां पोइ ॿियूं बुनियादी बदन वारियूं ज़रूरतूं पूरियूं कंदो। उञ लॻल हूंदुसि पाणी पीअंदो, बुख लॻल मानी खाईंदो, पोइ जॾहिं बॉडी टेम्परेचर हुनजो ठीकु हूंदो, पोइ जॾहिं थकल हूंदो त आरामु कंदो। पर उस में सुम्हारियोसि जो भाई 3 ॾींहंनि जो जॻह लाइ त न सुम्ही सघंदो। हाणे तव्हां पंहिंजी बॉडीअ जो बि ख़्यालु कयो, पंहिंजे रूह जो बि ख़्यालु कयो। इहे सभु तव्हांजे अंदरि जेका आंद मांद आहे उनजो बि ॾिसणो आहे। ऐं ॿाहिरियों जेको इन्वायरमेंट आहे, जेको एटमॉस्फेयर ठही वियो आहे असांजे चौधारी, उन में तव्हांखे पाण खे ख़ुशि रखिणो आहे। इहो तव्हांजो आर्ट आहे, इहो तव्हांजो फ़न आहे। इहो फ़न आहे त कराची में ख़ुशि कीअं रहूं? हा, तमामु घटि माण्हुनि खे आहे इहो तमामु घटि माण्हुनि खे इहो फार्मूलो थोरो असीं आफ़ाक़ साहब खां पुछंदासीं न। उन्हनि माण्हुनि सां त वरी बि तव्हांजो न आफ़ाक़ साहब इहो असीं तव्हां खां उन्हनि फार्मूलो, माण्हू ख़बर अथव कुराड़ो बि नथो थिए, रिंकल्स बि नथा अचनि उन्हनि माण्हुनि खे, उमिरि बि वधी थी वञे। फार्मूलो आहे तव्हां खां ज़रूरु पुछंदासीं। हे डॉक्टर साहब ॿुधाईंदो, मां सवाल छॾियो आहे डॉक्टर साहब तव्हां खां पोइ मां ज़रूरु पुछंदमि। इहो सवाल तव्हां बि छॾियो आहे। नाज़रीन, नंढड़े ब्रेक खां पोइ वापसि था अचूं। भई का नाज़रीन, मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में आफ़ाक़ साहब सां ॻाल्हि कई हुई त हमेशह इंसान जवान रही सघे थो, ख़ूबसूरत रही सघे थो। अहिड़े स्ट्रेसफुल माहौल में पॉसिबल कीअं? तव्हां चयो डॉक्टर साहब खां पुछूं, डॉक्टर साहब खां ज़रूरु पुछंदासीं, पर तव्हां ॿुधायो त फार्मूलो छा आहे? फार्मूलो जेको तव्हांजी बॉडी आहे उहा हिते ग्रो थी थिए जी, ॼमूं था, खाई पी, कोई माण्हू गाहु को सब्जी खाए थो, को गोश्त खाए थो, उहो वॾो थिए थो ऐं उन खां पोइ हिकिड़ी उमिरि खां पोइ उहा फना थी थिए। पर रूह जेको आहे उहो फना न थींदो आहे। न रूह नंढो आहे, न रूह वॾो आहे, न ॿार आहे, न जवान आहे, न पोड़ो आहे। जी, ठीकु। रूह न मेल आहे न फीमेल आहे। एम आई राइट सर? बिल्कुलु। उहो हिकिड़ी लाफ़ानी शइ आहे ऐं उन बॉडीअ सां गॾु घणो वक़्तु तॾहिं गुज़ारींदो आहे जॾहिं बॉडी ख़ुशि हूंदी आहे। सही। ठीकु टाइम ते खाधो खाओ था, ठीकु आहे, ठीकु टाइम ते निंड कयो था, ठीकु आहे। पर ठीकु टाइम ते का अहिड़ा कम कयो था जंहिंसां तव्हांखे रूहानी सुकून ऐं तस्कीन अचे? न न, ठीकु आहे। बॉडी नीड ऑफ बॉडी, त गर्मीअ में असांखे एसी खपे, सर्दीअ में सवड़ खपे, इहे नीड ऑफ बॉडीज़ आहिनि। पर रूह जूं कहिड़ियूं खुराकूं आहिनि? रूह जी खुराक आहे जेकॾहिं त कंहिंखे वठी हथ में रोट पायो था त रूह ख़ुशि थिए थो, कंहिंखे कुझु ख़ैरात ॾियो था, माना ख़िदमत ऐं इबादत, इहे रूहानी खुराकूं आहिनि। ख़िदमतुनि में वञो था त असांखे चवंदा आहियूं सर्विसिस में, सर्विसिस पैसे सां आहे। सॼी दुनिया में तव्हांखे जेको मश्करो खिलाईंदो आहे उन लाइ बि तव्हांखे टिकट वठणी पवंदी आहे, स्टैंडिंग कॉमेंट्री वग़ैरह वग़ैरह।
हिते असां वटि त वधाए फ़क़ीर जहिड़ा हज़ारे माण्हू आहिनि जेके तव्हांखे एंटरटेन करे सघनि था। जी ॻोल्हींदव तव्हां, पोइ तव्हांजी रूह जी ख़ुशीअ जो सबबु बणिजनि था ऐं बॉडी बि तव्हांजी जॾहिं गोली लॻंदी आहे न माण्हूअ खे, बॉडीअ में जॾहिं टुंग थी वेंदो आहे ऐं उहो बीमारी थियण में बॉडी कमज़ोर थींदी आहे, पोइ रूह ते रहणु मां सम्झां थो पसंदि न कंदो आहे, परवास कंदो आहे। तव्हां पंहिंजी बॉडीअ खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जॾहिं ठीकु कयो था त तव्हां पंहिंजी रूह खे बि ठीकु रखो। उहो रुॻो साथ आहे जेको उहो माण्हू खे जवान बि रखे थो ऐं हैप्पी बि रखे थो, हेल्दी बि रखे थो। ख़ुशियूं सिर्फ़ु वठण जूं त आहिनि कोन, ॾियण जूं बि आहिनि। जेके हिन वक़्तु नथा ॾियूं असीं कंहिंखे। हा, मां सम्झां थो जेकॾहिं तव्हां कंहिंखे ख़ैर बि ॾिनो आहे त इहा तव्हां ख़ुशी विराई आहे। ऐं इन्हनि जो फ़लसफ़ो बि नंढिड़ो आहे। जी अजब हिकिड़ो काइनात जो रंग आहे। तव्हां जॾहिं ॾुख वंडींदा हो, शेयर कंदा हो त उहो घटिजी वेंदो आहे। जी पर जॾहिं तव्हां ख़ुशी वंडींदा हो, शेयर कंदा हो त उहा वरी वधी वेंदी आहे। डबल थी वेंदी आहे। त पोइ छो न ख़ुशियूं वंडियूं ऐं ॾुख बि वंडियूं। ॾुख वंडण सां घटि थी वेंदासीं, पर पोइ माण्हू न मिलंदो आहे उहो माण्हू जंहिं ते असां ट्रस्ट कयूं, जंहिंसां असां ॾुख वंडियो वञे। ख़ुशी त असां शादियुनि में, ग़मियुनि में, सालगिरहनि जा मौक़ा आहिनि, त्योहार आहिनि। कुझु असां पाण ई चवंदा आहियूं अचो सभु गॾिजी किथे हलूं, पिकनिक कयूं, पार्टी कयूं, मानी खाऊं। इहे सभु ख़ुशी जा पैदा करे सघूं था। पर ॾुख अहिड़ा पैदा थी वेंदा आहिनि। ऐं ॾुख शेयर करणु ॾाढो वॾो मसइलो आहे। जी ॾुख उते ई शेयर करे सघिबो आहे, उते ई वञी जेको सम्झंदो त हिन जो दर्द कहिड़ो आहे। दर्द इहो थोरो आहे धकु लॻो आहे, रतु थी वई, मथो फाटो आहे। दिलि टुटी वारो सुवालु त दिलि हार्ट अटैक थींदो आहे, हार्ट फेल थींदो आहे, जी पर दिलि टुटंदी आहे। डॉक्टर खे ख़बर आहे त दिलि टुटंदी आहे, जी पर उन इलाजु कोई न हूंदो आहे। सो रही अचिजे रातड़ी तिन वाढोड़ियुनि वटां भिटाई साहिब थो चए। वाह वाह वाढोड़ी उहे वेज जेके तबीब आहिनि। रही अचिजे रातड़ी तिन वाढोड़ियुनि वटां, सूर जनी खे शरीर में घट मंझारा घा, वाह संदे लोक लिकाए पाण ॿधंदव पटियूं। वाह फाक साहब। उन्हनि खे ख़बर आहे त तव्हांजो दर्द छा आहे, उन्हनि खे ख़बर आहे तव्हांजो सूर छा आहे। सूर जनी खे शरीर में घटि मंझारा घा, ख़तमु आहे न माण्हू। पर उनजा बि वेज आहिनि, उनजा बि तबीब आहिनि। उन्हनि वटि वञो, वेहो, उन्हनि सां उथो वेहो, तव्हांखे रूहानी ताक़त ऐं तक़वियत बि मिलंदी ऐं गॾोगॾु तव्हांखे ख़ुशियूं बि मिलंदियूं ऐं ॾुख संभालण जो आर्ट बि, फन बि अची वेंदो तव्हां में। बाबा हीउ जो सूर आहे या हीउ दर्द आहे कहिड़े क़िस्म जो आहे, हे मुंहिंजो रूहानी दर्द आहे या को ॿियो कंहिं क़िस्म जो दर्द आहे, त मूंखे वेज ऐं डॉक्टर ॾे कहिड़े ॾे वञिणो आहे। जॾहिं बुख़ार थो अचे त असांजा एलोपैथिक डॉक्टर आहिनि, नब्ज़ ॾिसंदा हुआ पहिरियों हकीम साहिब। जी ठीकु आहे, हाणे उहे ॿियनि आलनि सां ऐं मीटरनि सां उहो टेम्परेचर बॉडीअ ॿुधाईंदा त यार तोखे 104 आहे, लेटी पियो, जल्दी कर पटियूं रखोसि, अॻु में काई दवा न ॾियोसि। ऐं हुननि वेजनि खे बि ख़बर आहे त हीउ कहिड़े दर्द जंहिंखे सूर शरीर में आहे, उनजो इलाज केरु थो करे घाव सघे। अथसि, जी इन जूं पटियूं कहिड़ियूं उहा उन्हनि खे ख़बर आहे। वाह फाक साहब। ठीकु, पर उहे माण्हू घटि मिलंदा आहिनि, असां सुञाणी न सघंदा आहियूं। मिलंदा बि आहिनि त छॾे ॾींदा न आहिनि। न असां सुञाणे न सघंदा आहियूं। अच्छा सुञाण कई न वारसनि जो कतबो हो रही पियो, सुञाण कई न वारसनि जो कुतबो हो रही पियो, असांजो लाश क़बर में लुची 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 पियो। सुञाण वारो हुजे। ॾुखो दर्द इहो ई हूंदो आहे त मूंखे कुझु सम्झे नथो। असुल ॻाल्हि आहे सुञाण जी, मूंखे कुझु सम्झे नथो, मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजी ॻाल्हि सम्झे नथो, मुंहिंजो भाउ भेण, मुंहिंजी मां केॾो परेशानु आहियां, हणी हणी सॼो ॾींहुं कमाए अचां थो, पर मुंहिंजी अमड़ साइण त मुंहिंजी ॻाल्हि सम्झे ई नथी। जी इहा जेका न सम्झण वारी ॻाल्हि आहे ऐं न सम्झाए सघण वारी ॻाल्हि आहे। जी अच्छा, सघ हुजे वरी तव्हांखे सम्झाए सघण जी, तव्हां पंहिंजो उहो जेको बि आहे उते त सघो। दर्द कंहिं ॿिए प्याले में जेको वठे थो, उन में ओतण जी बि ताक़त हुजे इंसान जे अंदरि में, त मां शेयर कयां। माण्हू चवंदा आहिनि मां कंहिंखे छो ॻाल्हि कयां पंहिंजी, मूंखे बेइज़ती थी वेंदी। ईगो असुलु आहे, ईगो अञा इहो वॾी फन आहे सभिनी खां। तॾहिं असीं मां वॾो माण्हू, मूंखे दुनिया सुञाणे थी, मां सुठो ॻाल्हाईंदो आहियां, मां सुठो पढ़ंदो आहियां, मूंखे वधीक ॼाण आहे। इहा जेका ईगो आहे, मां डॉक्टर आहियां, तूं मूंसां बीमारी ते बहस थो करे, वॉट नॉनसेंस, ईअं थींदो आहे न साईं। बिल्कुलु मां प्रोफेसर आहियां, मुंहिंजी PhD थियल आहे। मां जॾहिं बि असां मां हिकिड़ी ॻाल्हि कंप्लीट कयां, जॾहिं बि असां चवंदा आहियूं त मूंखे सभु ख़बर आहे, जी त उन महिल असां सभु पंहिंजे इल्म जा दरवाज़ा बंदि करे छॾींदा। ॻाल्हि ई ख़तम थी वई। हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे जॾहिं ॻाल्हाए सघिजे थो, हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे जी जॾहिं ॿुधी सघिजे थो, कॾहिं थिए कनु, कॾहिं थिए वात, कॾहिं थिए ॿकरो, कॾहिं थिए कात। वेठाई साईं चयो आहे, हर शइ जो वक़्तु आहे, टाइम पीरियड आहे। जॾहिं असांजा वॾा ॻाल्हाईंदा आहिनि त असां सुवाल न कंदा आहियूं, असां ख़ामोशीअ सां ॿुधंदा आहियूं। जी इहे वरी असांजा कल्चरल इथेक्स में आहिनि।
उहो जेको कल्चर आहे उहो असांजो चेंज ऑफ पैराडाइम आहे, तब्दील पियो तमामु थिए। घणो चेंज थी वियो आहे। बल्कि हिन ठीकु, वक़्तु त हा। असीं पंहिंजी बीमारी बि कंहिंखे नथा ॿुधाइणु चाहियूं, अगरि परेशान आहियूं उहो बि नथा ॿुधायूं जीअं तव्हां चयो, ऐं का बीमारी थी वञे थी जीअं दिलि जी का बीमारी आहे न ॿुधायो, ऐं ईअं न त वरी पोइ हिनखे अगरि कुझु थी वियो ॿीहर त वरी उहो असांजे गले में फिट थी वेंदो, ईअं बि आहिनि मिथ्स। घणियूं शयूं छाजे करे जो साईं जेको ज़िक्र कयो काफ़ी इन लेंथ जेको आहे, मां हुन में सिर्फ़ु हिकिड़ी शइ ऐड थो कयां जी। हुनजी, त असां में कम्युनिकेशन माना राब्तो जेको आहे न, बीमारी पंहिंजी जाइ ते आहिनि जेतिरियूं बि आहिनि, लेकिन जेका चेंज आई आहे असांजा राब्ता, अॻे माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा, जी। हिक ॿिए सां जेसि ताईं मिलंदा न मिलंदा, वरी जेकॾहिं त भाकुर पाए मिलण जो रवाजु दुनिया में किथे बि कोन्हे को, त मर्द सां भाकुर पाए मिले हिक ॿिए सां हीअं करे, इहा शइ। ऐं इन ते का रिसर्च नाहे थी, लेकिन उन सां जेके इंसान जी छाजे करे त हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको जंहिंखे तव्हां चाहियो था, जंहिंखे तव्हांजो भाउ आहे, तव्हांजो दोस्त आहे, उनजी उन सां जॾहिं तव्हां भाकुर पाए मिलो था त उन सां जेका तव्हांजे बॉडीअ में जेके एंडोमार्फिन्स रिलीज़ थियनि था, उहे भित सां भाकुर पाइण में नथा थियनि पिया, जी जी। या या जंहिंसां तव्हांजी दिलि नथी चए त हिन सां भाकुर पायां, लेकिन तव्हांखे ईअं पाइणो थो पए रस्मी तौरु हुनजी। त इहे जेके शयूं आहिनि, हथु मिलाइणु आहे, भाकुर पाइणु आहे, हिक ॿिए सां मिलणु आहे, खिलणु आहे, ॻाल्हाइणु आहे। हिकिड़ी खट ते मूंखे यादि आहे, असां ॿ दोस्त हुयासीं जी। लंदन में, मां इम्तिहान पास करे ऐं 15 ॾींहंनि जे लाइ थक पढ़ण लाइ उन डॉक्टर नासिर शेख हाणे न्यूज़ीलैंड में आहे, उन सां वञी 15 ॾींहं खनि रहियो हुउमि। जी। पोइ हुनजो हॉस्टल ई हुन में कमरो, हिकिड़ो ई कमरो, हिकिड़े ई असां बेड ते जेको आहे उहो सुम्हंदा हुआसीं। त हाणे असां हिकिड़े ई त उतां जी जेके नर्सिस वग़ैरह हुयूं, उन्हनि असांजे लाइ हुलाए छॾियो त इहे गे आहिनि। त असां हथु असांजे सिंधियुनि में या घणनि पाकिस्तानियुनि में हथु हिक ॿिए सां मिलाए करे घुमंदा आहियूं त हथ में ॾेई करे, त हुननि जो ॾिठो त ही मर्द जेके हिकिड़े कमरे में रहनि था ऐं हथ में मिलाए त इहे गे आहिनि। त हुननि खे इन्हनि शयुनि जी ख़बर ई कोन्हे, असांजी वैल्यूज़ जी उन जूं। हाणे इहे जेके असांजा पंहिंजा कल्चरल इहे वैल्यूज़ जेके पहिरियों हुया, जेके असांखे हैप्पीनेस ॾींदा, ख़ुशियूं ॾींदा, असांजे बॉडी में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हार्मोन्स ऐं उहे केमिकल चेंजिस ईंदियूं, उहे हाणे ख़तमु थी वयूं। असांजो मिलणु जुलणु उहो जेका आहे, उहा हिकिड़ी कम्युनिकेशन जेका आहे, हाणे त कोई कंहिंखे फ़ोन बि नथो करे, बग़ैर मक़सद जे कोई फ़ोन नथो करे। जी। अॻे माण्हू महीननि जा महीना वञी महिमान थी माण्हुनि ॾे वेंदा, रही पवंदा, उन्हनि सां सॼियूं फैमिलियूं हिक ॿिए सां साॻियो ई खाईंदा, साॻियो ई पाईंदा, साॻी उहे हुनजी। त इहे शयूं ख़तमु थी वियूं आहिनि। उन्हनि शयुनि जे ख़तमु थियण जे करे काफ़ी अहिड़ियूं नयूं बीमारियूं ऐं शयूं जेके आहिनि से उहे डेवलप थियूं, लेकिन चुनाचे असां इन्हनि शयुनि ते काई रिसर्च न कई आहे, त असांखे इन्हनि शयुनि जी असां उन्हनि खे एतिरो इम्पोर्टेंस नथा ॾियूं त असुलु काज़ छा आहे। असां अञा ताईं बि उन्हनि जे कढ पिया आहियूं, कोलेस्ट्रॉल वधीक आहे, हे न खाओ, हो न खाओ। को ज़मानो माण्हू चवंदा हुआ सचो गिहु न खाओ, मखणु न खाओ। हाणे उहो ई ज़मानो अची वियो आहे, हाणे हर को माण्हू थो चए सचो गिहु खाओ, मखणु खाओ, सिरिया जे तेल में ठाहियो। सिरिया जे तेल में। हा, त अहिड़े तरीक़े सां काफ़ी शयूं चेंज अॻे ॾिसो त हर को माण्हू घर खां पहिरियों न निकिरो जेसि ताईं सुठो नाश्तो न कंदो। नाश्ते जो कल्चर, माना नाश्तो, हाणे नाश्तो ख़बर अथव, हाणे नाश्ते जी ॻाल्हि ऐं ई ख़तमु थी बिस्किट वई आहे, आहे। हिनखे नाश्तो था चवनि। नाज़रीन, वठंदासीं नंढिड़ो ब्रेक, केॾा न वञो, वरी वापसि था अचूं नंढिड़े ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, हिकु बार ॿीहर भली कार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में ॻाल्हियूं हलनि पियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं असीं हाणे डॉक्टर असदुल्ला साहब खां इहो ज़रूरु पुछंदमि मां त पंहिंजी दिलि खे ख़ुशि कीअं रखिजे। खाधो पीतो चेंज थी वियो आहे, माहौल चेंज थियो आहे, जेके असीं ओवरऑल ॻाल्हियूं करे चुका आहियूं। डिप्रेशन बि असां वटि आहे ऐं खोड़ सारो आहे, नंढी नंढी ॻाल्हि ते बि असीं डिप्रेस थी वेंदा आहियूं। सो दिलि खे कीअं ख़ुशि रखूं? डिप्रेशन जी बीमारी त हाणे
मेडिकल पॉइंट ऑफ व्यू खां डिप्रेशन त हिकिड़ी बीमारी आहे जी। हुनजी। पर डिप्रेशन खां अलावा ॿियूं जेके ज़हनी परेशानियूं आहिनि, जॉब जूं परेशानियूं आहिनि, घरू सोशल प्रॉब्लम्स, माण्हुनि जूं दुश्मनियूं, माण्हुनि जूं लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन, मौसम, महांगाई, इहे जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्ट्रेसिस आहिनि, इहे डायरेक्टली और इनडायरेक्टली शॉर्ट टर्म और लॉन्ग टर्म। शॉर्ट टर्म में जीअं आहे त माण्हू कंहिंखे अहिड़ी का ओचितो कंहिंखे ख़बर ॿुधाइजे थी त उन माण्हू खे सडनली जेके ऑलरेडी हिकिड़ी बीमारी आहे दिलि जी बीमारी, लेकिन उहो ओचितो काई ख़बर ॿुधे थो त उहो यकदम में उनखे हार्ट अटैक थिए थो या मौत जो शिकार थो थी वञे। त हाणे इहे हिकिड़ी अक्यूट हिकिड़ो रिएक्शन जेको आहे। जी। ॿियो आहे क्रॉनिक जेको आहे, जिन खे क्रॉनिक परेशानियूं ऐं डिप्रेशन जूं जेके बीमारी थियनि थियूं, त उन्हनि परेशानियुनि जे करे असांजे बॉडीअ में जेके आहिनि से मुसलसिल जेके आहिनि से उन क़िस्म जा हार्मोन्स रिलीज़ थियनि था, जेके दिलि जे शरियानुनि में जेके आहिनि उन्हनि में ब्लॉक या जेके शरियानूं ब्लॉक थियल आहिनि, जी। उन्हनि ब्लॉक थियल शरियानुनि में सडनली घाव, जंहिंखे असां प्लैक रप्चर चऊं था, प्लैक रप्चर, वरी पोइ उन प्लैक रप्चर जे थियण जे करे उते खून जो लोथड़ो जमा थी करे, जेकॾहिं खून जो लोथड़ो नंढो आहे त नंढो हार्ट अटैक थिए थो, वॾो आहे त वॾो हार्ट अटैक थिए थो, अञा बि वॾो आहे कंहिं वॾी शरियान में मथे ई आहे त पोइ कार्डियक अरेस्ट थी, दिलि जेका आहे बंदि थी, माण्हू मौत जो शिकार था थी वञनि पिया। त इहो डिप्रेशन ऐं स्ट्रेस जेको आहे जेके लाइफ जा, उहो डायरेक्टली या इनडायरेक्टली अॻे असां इन खे सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त जीअं डायबिटीज़ जी ब्लड प्रेशर तव्हां डॉक्टर ॾे वञी चेक कराए ऐं डॉक्टर तव्हांखे ॿुधाए थो त तव्हांजो हेतिरो ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल शुगर तव्हां चेक करे डॉक्टर तव्हांखे ॿुधाए थो तव्हांजी शुगर जी बीमारी आहे। लेकिन स्ट्रेस खे चेक करण जे लाइ कोई अहिड़ो आलो कोन्हे को, अहिड़ो को इंस्ट्रूमेंट कोन्हे को जंहिंसां चेक करे ऐं ॿुधाइजे त तव्हांखे केॾो घणो जेको आहे सो ऐं केतिरो ख़तरनाक आहे। ऐं माण्हू हलनि था, चलनि था, घुमनि था, फिरनि था, लेकिन कंहिंखे अंदाज़ो नथो लॻाए सघिजे त हीउ कहिड़े वॾे स्ट्रेस में जेको आहे सो गुज़रे थो। जॉब आहे, माण्हू खे जॉब जो उते हिकिड़ो माहौल आहे, उन माहौल में उनखे उन माहौल में जॉब फस्ट क्लास सुठी हिकिड़ी बिल्डिंग अचे आहे उनजी, लेकिन उनजो माहौल जेको आहे उहो स्ट्रेसफुल आहे। उन स्ट्रेसफुल जे माहौल जे करे उनजी दिलि जेका असां ॿुधासीं। सो स्ट्रेस जेको आहे मुख़्तलिफ़ उन जा जेके आहिनि से, लेकिन डायरेक्टली और इनडायरेक्टली दिलि खे नुक़सानु पहुचाए थो। बिल्कुलु। तव्हां छा चवंदव, डिप्रेशन स्ट्रेस केतिरो ख़तरनाक आहे? असां त रुहानियत वारा माण्हू, मेडिकल साइंस में ॿ शयूं तय कयूं था। जी। हिकिड़ी आहे उहे केमिकल रिएक्शन्स जेके थियनि था माण्हुनि जे दिमाग़ में, जेका डॉक्टर साहब ॻाल्हि कई, उहो दिलि ते बि असरु कनि था, दिमाग़ ते बि। उनखे जॾहिं डायग्नोस कंदा आहिनि त पोइ उनखे वरी पिल्स वग़ैरह ॾींदा आहिनि, उन लाइ दवाऊं आहिनि। ऐं असांजी सोसाइटीअ खे डिप्रेशन खे बीमारी सम्झंदा ई कोन्हनि के। जी। पर डिप्रेशन हिकिड़ी बीमारी आहे, हुनजो इलाजु आहे। बिल्कुलु सिधी वसफ़ आहे, सवली वसफ़ आहे। डिप्रेशन हिकिड़ी बीमारी आहे ऐं हुनजो इलाजु आहे। हाणे जॾहिं बीमारी आहे, इलाजु आहे, त पोइ त मसइलो हल थो थिए। पर डिप्रेशन खे जॾहिं तव्हां जिन, भूत ऐं कारा जादू ऐं फलाणनि टीरनि में वठी वेंदव त तव्हां फुरिजी बि वेंदव ऐं तव्हां वधीक मारिजी बि वेंदव, हलाक थी वेंदव। उहो तव्हां हलाकत ॾे वेंदव। इलाही सबबु हूंदा आहिनि, माण्हू खे दौरा पवंदा आहिनि। हिकिड़ो को काज़ थोरा ई आहे। नथिंग इज़ विदाउट काज़। बग़ैर सबब जे डिप्रेशन बि कोन्हे का, काई बीमारी बि कोन्हे का। नथिंग इज़ विदाउट काज़। सबबु आहे, रूट काज़ आहे। ऐं कंहिंखे डिप्रेशन छो थी थिए, ॿियो डिप्रेशन जो जेको सबबु आहे उहो तव्हांजो आहे, हिकिड़ो ॿुधायो मेडिकल सां, ॿियो आहे तव्हांजी काउंसलिंग सां। सही। तव्हांखे सुठो काउंसलर आहे? न, कंहिं वटि बि न आहे। ठीकु आहे, त काउंसलर अवेलेबल आहिनि। हर शइ जो इलाजु दवा न आहे। हा, पर उहे जेके असांखे मिलनि था काउंसलर्स, मां उन्हनि खे बि सुठो क़िस्म जो सम्झंदो आहियां, छो त उन्हनि जो हिकिड़ो पैरामीटर ते अल बे पे ते उन ते वञी तव्हां सां ॻाल्हाईंदा। तव्हां अच्छा, तव्हां कंहिंखे मार ॾेई आया आहियो या तव्हां रुना आहियो, हलो थी वियो, इनखे छॾियो वरी ॿी का ॻाल्हि कयो। मां अहिड़े क़िस्म जा ॾाढा ॾिठा आहिनि। ॿारु नथो पढ़े, हुनखे काउंसलर था करे ॾियनि, हिन पोएं दफ़े 90% हाणे 88 ते छो वियो आहे। अड़े बाबा, हुनजो तव्हां रांदि वारो कलाकु 2 कलाक खाई वेंदव त उहो 90 ते वञण वारो वरी 88 ते मोटींदो। उहो तव्हांजो रांदि जो कलाक बि खाई वेंदो ॿार जो, त उहो त पोइ
92 94 ते मार्केट में न वेंदो, हेठि लही ईंदो। आम अहिड़ा क़िस्म जा मसइला हूंदा आहिनि, असांजा माण्हू शेयर कंदा आहिनि, सही इहो हाणे हीअं नथो थिए, हाणे हूअं नथो थिए। उहो जेको ॿियो काउंसलिंग वारो तरीक़ो आहे उहो ॾाढो बहितरीनु आहे। अच्छा जेकॾहिं तव्हांजे रूह जी दिलि जी ॻाल्हि कोई सम्झी सघे थो, भले उहो तव्हांजो कुझु बि न हुजे, भले तव्हां हुनखे किथे बि पंहिंजे ज़हन में को बि मोतबर रिश्तो न ॾियो, मोतबर रिश्ता आहिनि भाउ भेण दोस्त महबूब वग़ैरह वग़ैरह, खोड़ सारा रिश्ता आहिनि, न ॾियो, पर उहो सम्झो त मुंहिंजी ॻाल्हि सम्झे थो, त उनखे तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो ऐं हू तव्हांजी ॻाल्हि सम्झी वेंदो ऐं तव्हांखे चवंदो त भाउ अल ॿिए ते हे कयो ऐं हे न कयो। वक़्तु तव्हांखे कंहिंसां पास करिणो आहे, वक़्तु त पास करिणो आहे, पर इहा ॻाल्हि आहे सिलेक्शन तव्हांजी कहिड़ी आहे। वक़्तु आहे ई न कंहिंखे, ठीकु आहे, न आहे, अॼुकल्ह जे ऐं दौर तव्हांजो में कंहिंसां न कंहिंसां त आहियो न अटैच। हा, मोबाइल में बि तव्हां कंहिं न कंहिं सां, कंहिं AI सां बि अटैच आहियो। बिल्कुलु तव्हांजे जेके तंदु तंवार आहे कंहिंसां न कंहिंसां आहे। अॻियूं भले जेकॾहिं मशीन आहे, जी अॻियूं जेकॾहिं भले मशीन आहे, उहा बि तव्हांजे अहसासनि सां तव्हां सां ॻाल्हाए थी। हाणे मशीन अहिड़ा बि कम कया आहिनि जो इलाही माण्हू ख़ुदकशियूं कराए छॾींदो, चवंदा हाणे मुंहिंजी ज़िंदगी को हल न आहे, कोई कारज न आहे, आउटपुट न आहे, चइबो तूं पोइ हली पओ, ऐं माण्हू ख़ुदकशियूं कयूं। इहे जेके मुख़्तलिफ़ गेम्स खेॾनि था गेम्स वग़ैरह, वारियूं उन्हनि असां में बि वटि कयूं खोड़ आहिनि। सारा इश्यूज़ ठीकु आहे, खोड़ सारा माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हां सां अहिड़ो बिहेव कंदा आहिनि, तव्हांखे ख़बर न हूंदी आहे, हुनखे बि ख़बर न हूंदी आहे मां हिन सां जेके ॻाल्हियूं कयां थो, इहो आस्ते आस्ते हुनखे मां ख़ुदकशी ॾे वठी थो वञा। हुनखे ऑलरेडी डिप्रेशन आहे, उहो 50% खां वधंदी, 70% ते वेंदी त ख़ुदकशी सोचींदो आहे। इहा एॾी ख़तरनाक शइ आहे। जॾहिं उहो विढ़े थो, जॾहिं उहो रड़ियूं थो करे, जॾहिं उहो ॻाल्हाए थो, जॾहिं उहो चए थो मां पाण खे मारे छॾींदुमि या तोखे मारे छॾींदुमि, त उन जे पद जी ख़बर थी पए, टेम्परेचर जी ख़बर थी पए त हिनजी केतिरी शदीद आहे। असां जॾहिं माण्हू सां ॻाल्हाईंदा आहियूं, असांजो त फ़क़ीरी सिस्टम आहे सुफ़ियुनि वारो, त हू पुछंदा हूंदव छा थो सोचे, केरु थी दुश्मन, कंहिंसां प्यारु कंदो आहे, इहे ई सुवाल हूंदा आहिनि न। मां हिनखे मारे छॾींदुमि, मां हिनखे लुटे छॾींदुमि, पोइ सम्झ में अची वेंदो आहे उहो माण्हू। पोइ असां कोशिशि कंदा आहियूं हुनखे कन्वर्ट करण जी, प्यार सां हूंदो आहे, सभु कुझु टाइम ॾियण सां हूंदो आहे, वक़्तु ॾियण सां हूंदो आहे, ऐं ॿुधण सां हूंदो आहे। तव्हां हुनखे ॿुधोसि हा न, असुल ॻाल्हि इहा आहे, ॿुधण सम्झाइण सां कुझु नथो थी खोड़ सघे, ॿुधंदा आहिनि आफ़ाक़ माण्हू, साहब। खोड़ ॿुधंदा आहिनि, अहसास खे सम्झणो हूंदो आहे, जी उहो उनखे सम्झणो हूंदो आहे त हिन अहसास कहिड़ी लेवल ते बीठो आहे, हू किथे बीठो आहे। अक्सर माण्हू तव्हां अक्सर तूं मुंहिंजी ॻाल्हि नथो सम्झे, जी जी अक्सर माण्हू चवंदा आहिनि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो ई कोन, एक्चुअली तव्हां उनजी अच्छा तव्हां ॻाल्हि सम्झाए बि न सघंदा आहिनि इलाही माण्हू, त उहो सम्झाए बि कीअं ॻाल्हि न सम्झाए, इहो आर्ट आहे। माण्हू पाण ॻाल्हि सम्झाए सघनि घटि माण्हुनि खे ईंदो आहे, पर जॾहिं तव्हां पूरी ॻाल्हि सम्झाए बि नथा सघो त पोइ ॿियो कीअं सम्झंदो। हिते ॾाढियूं नंढड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, इहे त रेशमी सॻा हूंदा आहिनि, हाथ उलझे उहे रेशम में फंसा बैठे, अब बता कौन सा धागा जुदा किससे करे। वाह वाह आफ़ाक़ साहब। सो इलाही सारियूं शयूं अंदरि हलनि थियूं पियूं, इलाही सारियूं। मूंखे कमाइणो बि आहे, मूंखे कंहिं मंज़िल ते बि पहुचणो आहे, मूंखे हे बि करिणो आहे, मूंखे हे बि ॾिसणो आहे, मूंखे हे बि ॾिसणो आहे, मूंखे हे लिखिणो बि आहे। इन सॼी वठा में जॾहिं तव्हां अचो था 2-3 मिंट चुप करे वियो, पंहिंजे पाण खे वक़्तु ॾियो, तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त तव्हांजी पसंदि जा रंग कहिड़ा आहिनि, जी तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे तव्हांजी पसंदि जूं शख़्सियतूं कहिड़ियूं आहिनि, तव्हांजी पसंदि जा किताब कहिड़ा आहिनि, तव्हांजे पसंदि जी जॻहियूं कहिड़ियूं आहिनि। उन ते बि सुवाल उथंदा आहिनि त भाउ तव्हांखे जेकॾहिं समुंड ते सिज लहण जो मंज़रु पसंदि आहे त उन जो सबबु कहिड़ो आहे। जी इहो सबबु थोरा आहे त सॼी दुनिया समुंड में सिज लहण जो मंज़रु वञी ॾिसे थी त मूंखे बि ॾिसणो आहे। शयूं तय थींदियूं आहिनि, तय कीअं थींदियूं आहिनि, जो त असांखे TV ॾेखारींदी आहे त मॉडल्स आहिनि, ख़ूबसूरत छोकिरियूं आहिनि, सनड़ियूं आहिनि, सुकड़ियूं आहिनि, इहे मॉडल्स आहिनि। इहे मॉडल्स आहिनि त पोइ मतिलबु जेको थुलो माण्हू आहे उहो बीमार आहे, असांखे ॿुधाए वेंदो आहे, दवाऊं बीमारियूं असांखे ॿुधायूं वेंदियूं आहिनि। जीअं साईं कोलेस्ट्रॉल जी ॻाल्हि कई, इहे कंपनियूं आहिनि, इहे खपाईंदियूं आहिनि, उनजे लाइ इश्तिहारबाज़ी कंदियूं आहिनि, उन लाइ उहे दानिश्वर तयारु कंदियूं, रिसर्च पेपर तयारु कराईंदा आहिनि त कोलेस्ट्रॉल हिकिड़ी तव्हांखे दिलि जो मर्ज़ु ॾींदो, इहो तव्हां न कयो, उनजी हीअ दवा खाओ, हीअ शइ वठो, हे खाओ, हे न खाओ, इहो असांखे मीडिया ॿुधाईंदी आहे। इहे ॾाढियूं उपचियूं सुपचियूं शयूं जेके कॉर्पोरेट सेक्टर जूं आहिनि, जेके पंहिंजे बिज़नेस जे लाइ हूंदियूं आहिनि, माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे। डॉक्टर वटि वेंदा आहियो, डॉक्टर तव्हांखे दवा लिखी ॾींदो आहे, डॉक्टर तव्हांखे फार्मूलो लिखी न ॾींदो आहे। एम आर राइट सर? हुनखे ख़बर हूंदी आहे त कहिड़ी कंपनी दवा खपाइणी आहे, पर जेकॾहिं फार्मूलो मूंखे लिखी ॾिए त हिन फार्मूले जी दवा खाओ, 70 रुपए में बि गोरी आहे, 107 में बि आहे, 700 रुपए में बि साॻी आहे, पर डॉक्टर कहिड़ी थो लिखी ॾिए, असांखे उहा लाज़मी वठणी थी पए। ग़लति आहे हिते। डॉक्टर साहब फार्मूलो, दुनिया में अहिड़ा बि डॉक्टर आहिनि सिर्फ़ु फार्मूलो लिखंदा आहिनि। हा फार्मूला ठीकु आहे, असां फार्मूलनि ते वञूं जी त उहे फार्मूला असांजे रूह ते, असांजे बॉडीअ ते, असांजे
रोज़मर्रा जी ज़िंदगीअ ते अप्लाई थींदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई असां आहे सऊदी जी। अरब में वियासीं त असां फार्मूलो लिखंदा हुआसीं त हुन में दवा जेका आहे हिते इहो आहे जो साॻे फार्मूले जूं 100 कंपनियूं दवाऊं थी ठाहिनि। जंहिं कंपनी हाणे ते जेसि डॉक्टर ताईं तव्हां महिरबान उहो हुजे, नालो नथा लिखो तेसि ताईं उहो उहो न जेके फार्मासिस्ट आहिनि उहे पढ़ी नथा सघनि। मेडिकल स्टोर वारो ई नथो सम्झे न उहा ॻाल्हि त न। बिल्कुलु लिखियल ई अलाए छा हूंदो आहे। खैर नाज़रीन, असांजो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। वेंदे वेंदे असीं महिमाननि खां वठंदासीं मैसेज। डॉक्टर असदुल्ला साहब कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? मैसेज इहो आहे त जेके इन्फेक्शस ऐं नॉन इन्फेक्शस बीमारियूं आहिनि, माना जरासीमनि सां रिलेटेड ऐं बग़ैर जरासीमनि जे जीअं दिलि जी बीमारियूं आहिनि, उहे ॿई असांजे मुल्कनि में अञा ताईं बि ॿाहिरनि मुल्कनि में त जेके इन्फेक्शस डिज़ीज़िस आहिनि उहे तक़रीबन ख़तमु थी वियूं आहिनि, उन्हनि प्रिवेंशन ते काफ़ी घणो जी अमल करे ख़तमु कयो आहे। लेकिन अनफॉर्चुनेटली असांजे मुल्क में अञा बि इन्फेक्शस जूं जेके बीमारियूं आहिनि इन्फेक्शन सां रिलेटेड, जीअं हाणे मच्छर सां रिलेटेड, कुते जे कटण सां माण्हू मरी था वञनि जी। पिया उन जूं, त इहे जेके बीमारियूं इहे असांजे मुल्कनि में अञा बि कॉमन आहिनि ऐं असांजी हुकूमतुनि खे खपे त इन्हनि बीमारियुनि खे तवजो ॾेई ऐं प्रिवेंशन ते घणो ख़र्चु कनि बजाए इलाज ऐं उन ते त असां इलाज ते घणो ख़र्चु था कयूं, प्रिवेंशन ते ख़र्चु नथा कयूं। प्रिवेंशन ते पब्लिक ऐं हुकूमतुनि खे प्रिवेंशन ते जेको आहे सो करणु खपे। बहितरीनु। आफ़ाक़ साहब छा मैसेज ॾींदा? मां बेटा जो शेयर था आहिनि। शेर त उहो ई त मां चवणु चाहियां पई त शेर सां मैसेज ॾियो। ॾाढो तजनी सर्फीअ जो कमाल आहे आर्ट जो, भिटाई साहिब जो सरसोणी आहे। ऐं जेको मियार हो उनजो ॿियो नालो साहड़। जाहड़ अंदरि जीअ साहड़ ॾिनी साह खे, जाहड़ ॻंढे, जाहड़ अंदरि जीअ साहड़ ॾिनी साह खे, साहड़ छुड़े न साह जी, साहड़ साहड़ रीअ, साहड़ मेड़ समीअ त साहड़ छुड़े साह जी। वाह आफ़ाक़ साहब, बहितरीनु। आफ़ाक़ भट्टी साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया ऐं ॾाढो सुठो लॻो। काफ़ी अरसे खां पोइ असीं तव्हांखे दावत ॾिनीसीं। डॉक्टर असदुल्ला साहब एज़ यूज़ुअल तव्हांजो ॻाल्हियूं, तव्हांजी महिरबानी, तव्हां खोड़ सारी असांखे इन्फॉर्मेशन अॼु बि ॾिनी टीबी जे हवाले सां, दिलि जी टीबी जे हवाले सां। उमेदु कयां थी नाज़रीन खे बि अॼु को प्रोग्राम ज़रूरु पसंदि आयो हूंदो। सभु आबड़ो खे ॾींदा इजाज़त, ॾींदो असां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।